मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाईन इला यौमिद्दीन। मैं मोहतरम मौज़िन दोस्तों, अल्लाह ताला जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। उहो अल्लाह पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे। उन अल्लाह जे इंसान जी हिदायत जे लाइ हिन सरज़मीन ते क़ुरान हकीम नाज़िल अता फ़रमायो। इहो क़ुरान दुनिया जे अंदरि इंसाननि जे लाइ हिकु नूर आहे। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बि तमामु इंसाननि जे लाइ हिदायत जो हिकिड़ो नूर आहे। अल्लाह ताला मुख़्तसिर वक़्त जे लाइ तव्हां असांखे दुनिया जे अंदरि मुक़ीम कयो आहे ऐं इन खां बाद में तव्हांजी ऐं असांजी हिकिड़ी तवील ज़िंदगी शुरू थियण वारी आहे, जंहिं ज़िंदगी खे क़ुरान हकीम तमामु बहितरीन ज़िंदगी बयानु कई आहे। दुनिया वारी ज़िंदगी जो अल्लाह ताला कंहिं क़िस्म जो को कसम नाहे खयों। दुनिया जी ज़िंदगी जो अल्लाह ताला काथे बि को बयानु न कयो आहे। दुनिया जी रौनक खे अल्लाह ताला कंहिं बि मक़ामात ते बयानु न कयो आहे। याने मालूम थिए थो त दुनिया एतिरी हक़ीर आहे, एतिरी घटि हिकिड़ी शइ आहे, जंहिंखे ख़ुदा न क़ुरान हकीम में को इज़त वारो बयानु कयो ऐं न ई जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे कौल ऐं फ़ेल जे अंदरि दुनिया खे का तरजीह ॾिनी। मालूम थियो त दुनिया जी ज़िंदगी, दुनिया जो माल, दुनिया जा उहिदा, दुनिया जी डिग्री, दुनिया जो मनसब, दुनिया जो ऐश, दुनिया जी राहत, दुनिया जी इज़्ज़त, हे सभु क़िस्म जो हिकिड़ो धोखो आहे। ऐं हक़ीक़त में धोखो आहे जेको सुकून चंद ॾींहं हले, जेकी इज़त बंदे जी चंद ॾींहं हले, जेकी इंसान जी हयाती चंद ॾींहं हले, जेकी इंसान जी दौलत चंद ॾींहं हले, ऐं जेकी इंसान जी औलाद दुनिया जे अंदरि थोरो टाइम रहे, त हक़ीक़त में इहा दुनिया तमामु इंसाननि जे लाइ धोखो आहे। ऐं जंहिं ज़िंदगी जे अंदरि ज़वाल नाहे, जंहिं ज़िंदगी जे अंदरि टेंशन नाहे, जंहिं ज़िंदगी जे अंदरि मौत जो ख़ौफ़ नाहे, जंहिं ज़िंदगी जे अंदरि कॾहिं परेशानी नाहे, जंहिं ज़िंदगी जे अंदरि कॾहिं जान वञण जो ख़तरो नाहे, कोई पैसा लुटे उन जो ख़तरो नाहे, कोई इज़त में हथु विझे उन जो कॾहिं बि ख़तरो नाहे, कोई तव्हांजी जॻह खे कब्ज़ो करे तव्हांजे माल ते को डाको हणे, बिल्कुलु उन जो टेंशन इंसान जे तस्वर में ईंदो बि न। उहा जेकॾहिं ज़िंदगी अल्लाह ताला क़ुरान हकीम में बयानु कई आहे त उहा ज़िंदगी आख़िरत वारी ज़िंदगी जन्नत आहे। बाक़ी दुनिया जी ज़िंदगी में सभु इहे नुक्स तव्हां बि ॾिसो पिया, मां बि ॾिसां पियो, तव्हां बि ॾिसो पिया, मां बि ॾिसां पियो। ऐं इहा ज़िंदगी इहा ईअं ई हलंदी रहंदी, इहा ज़िंदगी ईअं ई हलंदी रहंदी। मतां इन जे पैसे ते, मतां इन जे सुकून ते, मतां इन जे राहत ते यकीन करे विझो
मतां इन जी राहत यकीन करे विझो त इहा राहत जेकी हिन टाइम मूंखे पहुतल आहे इहा दुनिया जी राहत हमेशह खां हलंदी। हे तव्हांजो इंतिहाई वॾे में वॾो जेको धोखो आहे। जेकॾहिं अगरि दुनिया राहत जी जॻह हुजे हा त सभ खां पहिरियां हिते राहत जेके मासूम आहिनि ऐं अलाह जा क़ासिद आहिनि, जंहिंजे ज़रिए सां अलाह ताला तव्हां ताईं ऐं मां ताईं पैगाम पहुचायो आहे, उहे नबियुनि जी ज़ात आहे, उहे हिते सुकून हासिलु कंदा। 1,24,000 नबियुनि जी तादाद किथां बि मालूम न पियो थिए, कंहिं बि हिकिड़ी रिवायत मां मालूम न पियो थिए त नबी जेको आहे हिन दुनिया जे अंदरि आया ऐं फ़रमायूं त हाणे असां हिते जेको सुकून वठंदासीं। फ़रमायूं त हिते कंहिं क़िस्म जो कोई जेको सुकून न आहे। सुकून वारी ज़िंदगी इंसानूं अलाह ताला आख़िरत जी तरफ़ रखी आहे। हमेशह मुस्लमान जी फ़िक्र बि इहा हूंदी आहे, मोमिन जी सोच बि इहा हूंदी आहे त दुनिया में कंहिं क़िस्म जी काई राहत न आहे, कोई सुकून न आहे। हा, राहत जेकॾहिं अलाह ताला रखी आहे उहा आख़िर जी ज़िंदगी आहे, उनखे मां बणाए वठां, उनखे मां हासिलु करे वठां। रिवायतुनि में आयो आहे त ईअं हिकिड़ो बंदो क़यामत ॾींहुं उथंदो ऐं उन बंदे खां पंहिंजा दोस्त ई सुवाल कंदा। उन बंदे खां पंहिंजा दोस्त ई पुछा कंदा, यार तोखे कीअं अॼु जन्नत जो सर्टिफिकेट मिलियो आहे, तूं कीअं कामयाबु थी वहीं? त उहो फरमाईंदो, उहो चवंदो, यार दुनिया जे अंदरि नेक माण्हुनि खां ॿुधुमि त हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो हिसाबु थींदो, हिकिड़े ॾींहुं मां अलाह जी ज़ात आॾो बीहंदुमि ऐं हिकिड़े ॾींहुं जहन्नम ऐं जन्नत जो फ़ैसिलो थींदो। इन जे लाइ कोशिशि करे पंहिंजी ज़िंदगी खे आख़िरत वारी खे बणाए। ऐं इहा ॻाल्हि मुंहिंजी खोपड़ी जे अंदरि वेहिजी वई। मां कोशिशि शुरू कयमि दुनिया जे अंदरि त यार जीअं दुनिया जे अंदरि हर शइ जी ज़रूरत पवंदी आहे, पैसे जी ज़रूरत पवंदी आहे, जाइदाद जी ज़रूरत पवंदी आहे, कपिड़े जी ज़रूरत पवंदी आहे। यकीन तौर ते जेकॾहिं आख़िरत में ज़िंदगी आहे त इन शयुनि जी ज़रूरत पवंदी। मां कोशिशि शुरू कयमि, जीअं कोई इंसानु दुनिया जे अंदरि रहंदो आहे त दुनिया जे रहण जे लाइ कोशिशि कंदो आहे। कोशिशि कहिड़ी कंदो आहे? पंहिंजो कारोबार हलाईंदो आहे, तिजारत कंदो आहे, मज़दूरी कंदो आहे। यानी मज़दूरी तिजारत करण खां बावजूदि हिन जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि वेंदी आहे त दुनिया खे हलाइण जे लाइ इन शइ खे इख़्तियार करिणो पवंदो। त उहो बंदो बि इहा ॻाल्हि कंदो त मुंहिंजी ॻाल्हि ज़हन में अची वई त क़यामत ॾींहुं हिसाबु ॾियणो आहे, आख़िर त हिकिड़ी ज़िंदगी आहे, मां यार कोशिशि करे वठां। मां दुनिया जे अंदरि कोशिशि करणु शुरू कयमि, मां दुनिया जे अंदरि फ़िक्र करणु शुरू कयमि। ऐं अॼु मूंखे जेको अमलनामो हे सॼे हथ में मिलियो आहे, मूंखे अमलनामो सॼे हथ में मिलियो आहे त आख़िर जी ज़िंदगी इंतिहाई वॾी ज़िंदगी आहे। इन जे बारे में तमामु पैगम्बर अची करे इंसाननि खे आगाह कयो। ऐं अॼुकल्ह असां कहिड़ी ग़फ़लत में लॻा पिया आहियूं। मुंहिंजी इहा सोच आहे त दुनिया में हमेशह को मां रहंदुमि, हे मुंहिंजी इंतिहाई वॾी ग़लती आहे। असां चऊं था ॿियनि जे मथां मौत ईंदो, को मुंहिंजे मथां मौत ईंदो ई न, हे असांजी इंतिहाई वॾी ग़लती आहे। असांखे को ईअं लॻे थो क़यामत ॾींहुं को मूंखे हिसाबु ॾियणो ई न पवंदो, ऐं अहिड़ी तरह सभिनी इंसाननि खे हिसाबु ॾियणो पवंदो। हे असांजी इंतिहाई वॾी ग़लती आहे, जंहिंखे असां कवर नथा करे सघूं। दुनिया जी असांखे हर शइ यादि, अहिड़ी तरह कंहिं बंदे खे मौत यादि न आहे। यानी मालूम थियो त आख़िर जी ज़िंदगी विसरियल आहे असांखां। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद ॾियारो त हे इंसानो तव्हांजी नज़र, अहिड़ी तरह नज़र तव्हांजी क़बर जी ज़िंदगी जे मथां हुजे, नज़र तव्हांजी क़बर जी ज़िंदगी जे मथां हुजे। छाजे करे तव्हांखे हमेशह उते ई रहणो आहे, उते ई तव्हांखे राहत हासिलु करणी आहे, उते ई जेको तव्हांखे गुनाह करे आयो तव्हांखे अज़ाब मिलंदो। हे तमामु नबियुनि जो कौल हुयो। नबियुनि कंहिं क़िस्म जी दुनिया जे अंदरि सुकून वारी ज़िंदगी न गुज़ारी। नबियुनि जो त आख़िरत में जेको सुकून करिणो आहे। ऐं हिन टाइम असांजो ज़हन, असांजी सोच उहा दुनिया जे मथां लॻल आहे। जेकॾहिं अगरि दुनिया जो को उहिदो हासिलु करिणो आहे, मुस्लमान जो यकीन आहे त कूड़ ॻाल्हायां त फ़िलाणो उहिदो मिलंदो, हे कूड़ ॻाल्हाए विझंदो आहे। पैसे हासिलु करण जे लाइ जेकॾहिं अगरि कूड़ ॻाल्हाइणो पए, मुस्लमान कूड़ ॻाल्हाए थो। दुकानदारी जे अंदरि जेकॾहिं माल ज़्यादा अचे ऐं कूड़ ॻाल्हाइणो पए त मुस्लमान ॻाल्हाए थो। चए थो पैसा इनकम जेको ज़्यादा ईंदी,
अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां किन साहिबनि पुछा कयो, या रसूल अल्लाह कोई मुस्लमान हुजे ऐं कूड़ ॻाल्हाए? अल्लाह जे नबी फरमायो, न न बिल्कुलु ईअं न, मुंहिंजो उम्मती हूंदो ऐं मुस्लमान हूंदो उहो कूड़ न ॻाल्हाईंदो। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या रसूल अल्लाह कोई मुस्लमान थी करे धोखो ॾेई सघे थो? तव्हांजो उम्मती ॿुधे ऐं धोखो बि ॾिए? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बिल्कुलु मुंहिंजो उम्मती हूंदो ऐं जेको मुंहिंजे मथां कलमो भरींदो उहो धोखो बिल्कुलु बि न ॾींदो। तव्हां ॿुधायो त अॼुकल्ह मुस्लमान कलमे भरण वारो धोखो ॾिए थो नथो ॾिए? उहो धोखो ॾिए थो या नथो ॾिए? उहो बिल्कुलु यकीन तौर ते धोखो ॾिए थो। त हे मुस्लमान नादान आहे, हिन जे ज़हन जे अंदरि ॻाल्हि आई न आहे त मुंहिंजो मक़सदु छा हुयो ऐं जंहिंजे मथां मां कलमो भरियो आहे उहा केॾी वॾी फ़ोक़ीत वारी ज़ात आहे ऐं मूंखे छा करिणो हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा, जेतिरो ज़मानो मुंहिंजे ज़माने खां परे थींदो वेंदो एतिरो उन जे अंदरि ख़ैरु घटि थींदो वेंदो। मुंहिंजो ज़मानो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजो ज़मानो इंतिहाई बहितरीनु ज़मानो। मुंहिंजे ज़माने खां जेतिरो ज़मानो, जेतिरा ॾींहं ए साहबा परे थींदो वेंदो ओतिरो जेको आहे ख़ैरु निकिरंदो वेंदो ऐं शर ग़ालिब थींदो वेंदो, ओतिरो शर ग़ालिब थींदो वेंदो। ऐं हक़ीक़त में जेतिरो असांजा ॾींहं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां परे थियनि पिया, असां माशरे जे अंदरि शर ॾिसूं पिया, माहौल जे अंदरि असां शर ॾिसूं पिया, असां बुरायूं ॾिसूं पिया। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा, क़यामत जी निशानी मां हिकिड़ी इहा बि निशानी आहे त आख़िरी ज़माने में तव्हां ॾिसंदव हर्ज ज़्यादा थींदो, हर्ज ज़्यादा थींदो। त साहिबनि खे हर्ज जी माना ख़बर न पई, या न ख़बर न पई, या अदब जे करे साहबा पुछा न कंदा, साहबा ईअं चवंदा, या रसूल हिन जो जवाबु असां ई ॾियूं, हिकिड़ो इहो बि अदब हूंदो आहे। त साहिबनि चयो, या रसूल अल्लाह, हर्ज मां मुराद छा आहे? त अल्लाह जे नबी फरमायो, आख़िरी ज़माने में क़तल आम थी वेंदो, माण्हू तमामु घणा मरंदा ऐं जेको मारींदो उनखे बि ख़बर न हूंदी मां छाजे खां मारियां थो, ऐं अहिड़ी तरह जेको मरंदो उनखे बि ख़बर न पवंदी त मूंखे छाजे खां मारे वियो आहे। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो ज़मानो आख़िरी ज़मानो आहे, इहो क़ुर्ब क़यामत जे बिल्कुलु क़रीब आहे। ऐं हे असांजे मुआशरे जे अंदरि इंतिहाई ज़ुल्म हले थो, इंसान जी हैसियत हिकु जानवर जी हैसियत जे बराबरि आहे। इंसान खे त इंसान सम्झो ई नथो वञे। क़ुरान हकीम में अलाह ताला बयानु कयो त जंहिं बि बंदे, जंहिं बि इंसान अगरि कंहिं मोमिन खे क़तल करे थो, अलाह ताला फरमाए उन बंदे पंहिंजी जाइ जहन्नम में बणाए छॾी आहे। उन छा कयो? उन पंहिंजी जॻह जहन्नम में बणाए छॾी आहे जंहिं कंहिं मोमिन खे क़तल कयो। अॼु केतिरनि मुस्लमाननि खे क़तल कयो थो वञे, पर कंहिं शइ जी ख़बर पवे नथी, यार छाजे करे क़तल थी वियो आहे। कातिल खे बि ख़बर न आहे, मक़तूल खे बि ख़बर न आहे त छाजे खां मारियो वियो आहे या छाजे खां मां हिनखे मारियां थो। हे इंतिहाई ज़मानो, इहो ई ज़मानो जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻु में पेशन गोई करे चुका हुया। नबी चइबो ई उनखे न जेके आख़िरत, जेके ईंदड़ हालात नबी अॻु में बयानु करे, पर वही जे ज़रिए सां इन जेके असांजे मुआशरे में हालात पेश थियनि था, इन खां सभिनी खां पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आगाह करे छॾियो त इंसान इहे हालतूं तव्हांजे मथां ईंदियूं, तव्हांजे मथां हालतूं ईंदियूं ऐं फ़साद आम थींदो, जहिड़ा आम थींदा अहिड़ी तरह शराब आम थींदो, क़तल आम थींदो, ज़िना आम थींदी, मौसीक़ी आम थींदी ऐं अहिड़ी तरह व्याज आम थींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हे क़यामत जो हिकिड़ो मंज़र अथव। बसि हाणे पोइ क़यामत क़रीब आहे, क़यामत पोइ वेझो आहे। जॾहिं इन मंज़र खे साम्हूं थींदे ॾिसो, असांजे मुआशरे जे अंदरि व्याज आम, असांजे मुआशरे जे अंदरि शराब आम, असांजे मुआशरे जे अंदरि ज़िना आम, असांजे मुआशरे जे अंदरि क़तल आम। त हे सभिनी जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों ई आगाही ॾेई चुका हुया त हे शयूं आख़िरत में ज़ाहिर थींदियूं। ऐं असां अञा ताईं नादान लॻा पिया आहियूं, असां अञा ताईं 100 साल जी उमिरि जी एग्रीमेंट पाण सां करे वेठा आहियूं त वॾी ज़िंदगी आहे, लंबी ज़िंदगी आहे, दीन ते अॻिते हली करे गुज़ारींदासीं, सिर्फ़ु मां ई मरंदुमि छा भला, ॿिए कंहिंजे मथां मौत ईंदो न छा भला, ॿिया ई मरंदा, मां न मरंदुमि। हे शैतान जो वॾे में वॾो ख़तरनाक जेको जुमिलो अथव।
इबादत बाद में कंदासीं। हे शैतान जो वॾे में वॾो धोखो आहे, इंतिहाई वॾो धोखो आहे शैतान जो, जंहिंखे तव्हां ऐं असां सम्झी नथा सघूं। त इहा ख़बर बाद में पवंदी। हिन टाइम दुनिया में वेठा आहियूं त आख़िरत जो पर्दो चढ़ियल आहे, दुनिया जो पर्दो चढ़ियल आहे, सभु दुनिया चङी वॾी चमक दमक सां नज़र थी अचे। पर मौत आयो त हे सभु मामला क्लियर थी वेंदा, सभु कुझु, सभु मामला क्लियर थी वेंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता आख़िरी ज़मानो ईंदो, ऐं इंसानो आख़िरी ज़मानो ईंदो, तव्हां ॾिसंदव त मर्द जेके आहिनि न, मर्द पंहिंजी असुली मर्दाणी कंडीशन खे छॾे करे औरतुनि वारो तरीक़ो इख़्तियार कंदा, ऐं औरतूं छा कंदियूं, मर्दनि जहिड़ो तरीक़ो इख़्तियार कंदा। क़ुरान हकीम में बि शैतान जॾहिं वाइदो कयो न अलाह ताला सां, त शैतान चयो त हे जेकी हे क़ौम आहे न, हे इंसान जंहिंजे करे मां ज़लील थियो आहे न, त हाणे इन खां मां पंहिंजी असुली जेको आहे न कंडीशन कढाईंदुमि ॿाहिरि, इन्हनि खे ख़बर बि न पवंदी। हे क़ुरान हकीम में शैतान वाइदो कयो त इंसान खां पंहिंजी असुली जेको आहे मां कंडीशन ॿाहिरि कढाईंदुमि, जेकी ख़ुदा उनजी फितरत में रखी आहे। हाणे इंसान जी फितरत में कहिड़ी कहिड़ी शइ आहे, इंसान जी फितरत में हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढ़ी आहे। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं अगरि ॾाढ़ी मर्द खे अचे थी न, त ख़ुदा रखण जो हुकुम ॾिनो आहे। इहा ई ॾाढ़ी औरत खे छा चए, नथी चए, औरत बि त इंसान आहे। ॻाल्हि ज़हन में आई न, औरत खे छा करे नथी अचे भला, औरत खे इन करे नथी अचे त औरत लाइ मुनासिबु न आहे त हो चेहरे ते ॾाढ़ी रखी। त शैतान जो त हिन क़ौम खे बिगाड़ींदुमि, हिन इंसान खे बिगाड़ींदुमि, जंहिंजे करे मां ज़लील थियो आहियां, इन खां पंहिंजो असुली जेकी कंडीशन आहे न उहा ख़तमु कराईंदुमि। हिननि जे अंदरि फ़र्क़ु जेको आहे बयानु थींदो ई न, त ख़बर ई न पवंदी त कहिड़ो मर्द आहे कहिड़ी औरत आहे। ॾाढ़ी जेकी आहे इस्लाम जे शियार मंझाई, 1,24,000 पैगम्बर सभिनी खे सुनत ॾाढ़ी, मुकमल खे ॾाढ़ी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 5 शयूं ए इंसानो इंसानी फितरत मां आहिनि, 5 शयूं इंसान जी फितरत मां आहिनि। सभ खां पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॾाढ़ी जो छॾणु हे इंसान जी फितरत मां आहे। अहिड़ी तरह नेहनि जो कटणु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान जी फितरत में आहे। ऐं अहिड़ी तरह ज़ेरे नाफ़ वठणु इंसान जी फितरत मां आहे, बगल जा वार वठणु इंसान जी फितरत मां आहे। ऐं अहिड़ी तरह तोहर जंहिंखे असां ख़तनो बि चवंदा आहियूं, इन जो कटणु हे इंसान जी फितरत मां आहे। यानी ऑटोमेटिक इहे शयूं इंसान खे इन खां परे करणियूं आहिनि। हे इंसान जी नेचुरल न आहे जो इंसान एॾा सारा नेह रखे जो की जानवर जा नेह हूंदा आहिनि। हे असां वटि काफ़ी जेको डिज़ाइन आहे शो लॻियो पियो न, नौजवान वॾा वॾा नेह था रखनि। हाणे हे वॾा जेके नेह रखनि, हे ॿुधायूं छाजी सिफ़ात आहे, हे इंसान जी सिफ़ात बिल्कुलु न आहे। हे कंहिं कुतनि ॿिलनि गाबनि घोड़नि जानवरनि जी सिफ़ात आहे। त इंसान जी नेचुरल में इहा शइ अचे थी, त इंसान जी सिफ़ात में इहा ॻाल्हि अचे थी, इंसान नेह पंहिंजा कटींदो, पोइ चाहे उहा औरत हुजे या मर्द हुजे। हे तमामु इंतिहाई मर्द जेको आहे न, हे ज़्यादा औरतुनि जे अंदरि आहे। त वॾा वॾा नेह, जंहिंखे मां अञा थोरो सख़्तु बयानु कयां त जीअं अमूमन कुते जा नेह वॾा हूंदा आहिनि न, यार अमूमन जानवर खे इहे शयूं हूंदियूं आहिनि न। ओ कुतनि खे त बिल्कुलु तमीज़ न आहे, छाजे करे त कुतो हाणे नेह कटनी खणी करे पिया नेह कटींदो, यानी उनजे अकुल ऐं उन शऊर खां इहा ॻाल्हि बिल्कुलु परे आहे। उनजे शऊर खां ॻाल्हि ई परे आहे। त हो जानवर आहे, उनखे तमीज़ हिकिड़ी क़िस्म जी आहे ई न। उहो जेकॾहिं अगरि रस्ते ते पेशाब करे त कोई उन मथां लेबल आहे ई न। उहो जेकॾहिं पंहिंजो ओगन न ढके त जानवर ते कहिड़ो आहे यार, आहे ई हिकिड़ो जानवर न। पर कोई मुस्लमान जेको आहे अकुल वारो थी करे, सम्झ वारो थी करे ऐं रस्ते ते जेको आहे पेशाब करे, माण्हू बि जेको आहे गुज़ुर कनि रस्ते मां मुराद हिकिड़ो ओट वारो, उनजी पाण ॻाल्हि नथो कयां, पर माण्हू ने मुंहुं करे पेशाब करे, त माण्हू छा चवंदा यार हे सफ़ा को बेवकूफ़ आहे, या बेवकूफ़ आहे या मोचड़ा थो घुरे। यानी ॻाल्हि इहा ई आहे न, यानी मालूम थियो त ॾिसो हिकिड़े पासे जानवर आहे, पर जानवर खे कंहिं क़िस्म जी काई तमीज़ न आहे। गॾु हुजे रस्ते ते पेशाब करे टेंशन न आहे, गॾु मस्जिद जे दरवाज़े ते ॿाहिरां पेशाब करे टेंशन हुते आहे ई न, लेबल आहे ई न। कुतो को पेशाब मस्जिद जे दरवाज़े ते करे त माण्हू छा चवंदा यार कुतो आहे न, जानवर आहे, हिनखे कहिड़ी तमीज़। पर तव्हां ॿुधायो कोई इंसान अची करे मस्जिद जे दरवाज़े ते पेशाब करे त माण्हू कुटींदसि न।
अगरि उहो चवे त यार कुते पेशाब कयो हुनखे कुझु न चयो, मां पेशाब कयो, माण्हू चवंदा यार खोपड़ी तूं पंहिंजी जेको सिधी कर, उहो कुतो आहे, हुनखे अकुल शऊर बिल्कुलु न आहे, तोखे ख़ुदा अकुल शऊर ॾेई करे दुनिया तरफ़ मोकिलियो आहे। त अहिड़ी तरह नेहनि जो कटणु हे इंसान जी फितरत मां आहे, इंसान खे पंहिंजी तरफ़ माइल कंदी आहे। इन जा दुनिया जे अंदरि ई ज़्यादा नुक़सान थियनि, दीन खे छॾे करे ॾियूं न, ईअं दुनिया जी जेकॾहिं असां क्वालिटी बयानु कयूं त इन में बि काफ़ी जेको आहे, इन में बीमारियूं जेको आहे वॾनि नेहनि सां फैलिबियूं आहिनि। छो त इन ई बंदे सां हिकिड़े हथ सां बंदो खाए थो, इन ॿिए हथ सां बंदो पंहिंजी सफ़ाई थो करे, त हे हथ खां कहिड़ो परे आहे? को परे आहे छा भला? मानी में अमूमन ॿई हथ इस्तेमालु थींदा आहिनि। को अहिड़ो बंदो हुजे जेको चए साईं केतिरी ताक़त मां हिकिड़ो हथ सां जेको आहे मानी खाईंदो आहियां, पर अमूमन मानी जे अंदरि खाइण पीअण जे अंदरि ॿई हथ जेको इस्तेमालु थींदा आहिनि, ऐं इन मां ज़्यादा बीमारियूं उथंदियूं। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर हिकु कोल फेल जे अमल जे अंदरि केतिरी भलाई रखियलु आहे, भलाई रखियलु आहे न साईं। त हे इंसान जी फितरत मंझि आहिनि। नेहनि जो कटणु, नेहनि जी घटि में घटि जेकी तादाद आई आहे, सफ़ा जेकॾहिं कोई ब्लेड बि नथो मिले ऐं कोई बि जेको आहे नेह कटणी नथी मिले, घटि में घटि उनजी तादाद 40 ॾींहंनि ताईं बयानु थी वई आहे। त 40 ॾींहंनि ताईं वधि में वधि, घटि में न वधि में वधि जेकॾहिं सफ़ो को औज़ार नथो मिले, 40 ॾींहंनि ताईं जेकॾहिं अगरि कंहिं बंदे न कटिया त हाणे मथे जेको अगरि 41 ॾींहं बीहजी वियुसि न, त हाणे हिन जे लाइ हराम अमल आहे। हाणे शरीर सख़्ती इख़्तियार कई आहे, त हाणे हिन सां कोई क़रीब खाए बि न। लास्ट टाइम जेको नेह कटण जो वॾे में वॾो 40 ॾींहं, अहिड़ी तरह ज़ेरे नाफ़ ऐं बगलनि जा वार बि वठण जो इहो ई सेम टाइम अथव। बहितर आला बहितर इहो आहे त हफ़्ते में बंदो पंहिंजो नेह बि कटे ऐं अहिड़ी तरह ज़ेरे नाफ़ बि वठे। हफ़्ते खां जेकॾहिं अगरि मथे ठीकु आहे, 2 हफ़्ते में कोई टेंशन न आहे। कोई एतिरो जेको सुस्तु आहे सफ़ा ठीकु आहे, 20 ॾींहंनि जे अंदरि इहो पंहिंजो कमु फारे करे छॾे, हर 20 ॾींहंनि जे अंदरि सफ़ाई करे। पर इंतिहाई दर्जे जो सुस्तु आहे, पोइ बि शरीर ॿुधाए थो हाणे 40 ॾींहंनि खां मथे कंहिं क़िस्म जो कोई गुंजाइश आहे ई न। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हर हिकु कोल फेल जे अंदरि इंतिहाई फ़ाइदो रखियलु आहे। हाणे जेकर इन शयुनि खां फ़ाइदो असां न वठंदासीं ऐं चवंदासीं छॾे ॾे यार, हे जेको मौलवियुनि जो पंहिंजो ज़हन अलाए ख़राबु अलाए छा था चवनि, हे हेॾा सारा माण्हू नेह रखंदा अचनि था, नेह जे अंदरि हुस्न आहे, त पोइ मां ॻाल्हि ॿुधायां, इहा शरीयत न आहे, इहो इंसान जो अकुलु आहे, इहो इंसान जो अकुलु आहे। मां अक्सर जेको ॻाल्हि अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहियां जेके शरीयत जा मसइला हूंदा आहिनि, जेके मसइला क़ुर खां साबित हूंदा आहिनि ऐं जेके मसइला हदीसुनि खां साबित हूंदा आहिनि। कंहिं बि साथी जे ज़हन में इहो मसइलो न ईंदो आहे न, या उन कॾहिं ज़िंदगी में ॿुधो ई न हुयो, त उहो फौरी तौरु चवंदो आहे यार असांजे जेको पेश माम जो न, उहो ज़हन हाणे को कमु नथो करे। हाणे ईअं न चवंदो यार इहो ज़िंदगी में मसइलो मां ॿुधो ई न आहे, कहिड़ी ख़बर, मूंखे कहिड़ो इल्मु, मूंखे कहिड़ी ख़बर। हाणे ठीकु आहे, मुंहिंजी ज़हन जे अंदरि इहो मसइलो न आयो, हाणे साईं खां मां तहक़ीक़ वञी करे करियां थो, तहक़ीक़ बिल्कुलु बि न कंदा, फ़तवा ॾेई छॾींदा साईं खे मसइलो इहो जेको आहे न बयानु ठीकु न कयो अथई। मां काफ़ी टाइम अॻु में ॻाल्हि कई हुयमि त चाची सां निकाह थी सघे थो, चाची सां उनजो रीज़न बयानु कयो हुयमि त चाची सां निकाह थी सघे थो, पर कहिड़े तरीक़े सां, उनजे लाइ मां रीज़न बयानु कयो हुयमि त चाची तव्हांजी मासी न हुजे, बाज़ औक़ात चाची मासी थी वेंदी आहे। तव्हांजे अबे जंहिं माई खे वरितो, वरी तव्हांजे चाचे उनजी भेण खे वरितो, त हाणे माउ जी भेण सिधो वरी चाचे जे निकाह में आई, त हाणे तव्हांजी चाची मासी थी वई न। मां ॿुधायो न, चाची जेकॾहिं मासी आहे त निकाह न थींदो। चाची जेकॾहिं अगरि तव्हांजी रज़ाई माउ आहे, यानी चाची तव्हांखे खीरु पीआरियो आहे, बाज़ो ईअं थींदो आहे त तव्हांजी उमिरि हूंदी आहे नंढी बिल्कुलु, तव्हांजी चाची जेको आहे वॾी हूंदी आहे, उन शादी अॻु में ई थियल हूंदी आहे, पोइ नंढा में चाची तव्हांखे खीरु पीआरींदी आहे। ॿुधायूं त उन सूरत में बि चाची सां निकाह न थींदो। ऐं टीं सूरत इहा बयानु कयमि त जेकॾहिं चाची तव्हांजी रज़ाई भेण आहे, चाची तव्हांजी रज़ाई भेण, चाची जो माउ जो खीरु तव्हां पीतो हुयो कंहिं ज़माने में, हाणे चाची जी माउ जो जीअं जो खीरु पीतो, त हाणे साईं चाची त भेण थी वई न। ॿुधायूं त इन सूरत में बि निकाह न थी सघंदो। बाक़ी इन सूरत खां अलावा चाची सां निकाह थी सघे थो, उनजे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, छाजे करे इहो रिश्तो क़ुर हकीम हराम बयानु कयो ई न आहे। क़ुर हकीम मुकमल डिटेल बयानु कई त तव्हांजी माउ तव्हांजे मथां हराम, तव्हांजी भेण तव्हांजे मथां हराम, तव्हांजी मासी तव्हांजे मथां हराम, तव्हांजी पुफी तव्हांजे मथां हराम,
तव्हांजूं नानियूं जेको आहे तव्हांजे मथां हराम, तव्हांजूं ॾाॾियूं तव्हांजे मथां हराम, हदीस जे वास्ते सां। कुझु जेका रिश्ता हुरमत जा जेके बयानु कया आहिनि न उहे हदीस मां थियल आहिनि, ऐं कुझुनि खे क़ुर हकीम जेको आहे बयानु कयो आहे। क़ुर हकीम वरी इहो बि फरमायो त जेकॾहिं अगरि तव्हां कंहिंजो खीरु पीतो आहे उहा बि तव्हांजे मथां हराम, ऐं जंहिंजो तव्हां खीरु पीतो उनजो धीअरूं बि तव्हांजे मथां हराम। हाणे क़ुर हकीम इहे रिश्ता हराम करे हाणे बयानु कयईं त जेके बि दुनिया जा ॿिया रिश्ता आहिनि उन्हनि सां तव्हां निकाह करे सघो था। त हाणे ॿुधायो त इन में चाची जो लफ़्ज़ किथे एड थियो? बिल्कुलु न थियो। ग़लबन 1 लख जी तादाद में माण्हुनि मुंहिंजे मथां एतिराज़ु कयो। 1 लख, तव्हां चवंदो साईं 1 लख ते हिते वेठो ई न आहे। 1 लख जी तादाद में माण्हू चवंदो साईं हीअ कहिड़ी ॻाल्हि था कयो। पर हाणे इन ग़रीबनि कॾहिं शरीयत जो को मसइलो ॿुधो ई न हुयो न, त इन जे करे चवंदा आहियूं त जेकॾहिं कोई बि मसइलो सम्झ में न अचे त फौरी तो रुजू मासां कयो, मासां नथा कयो त ॿिए कंहिं मौलवी सां कयो। उहो मौलवी तव्हांखे तकड़े में ॿुधाईंदो त हे मसइलो हीअं दुरुस्त आहे, हे मसइलो चाहे हे मसइलो हीअं दुरुस्त आहे। पर असां तकड़ में साईं वॾी जज़्बाती असां क़ौम आहियूं। हा बिल्कुलु वॾी जज़्बाती। मूंखे माक़बल में पोएं हफ़्ते में कंहिं साथी जेको आहे मैसेज कयो, साईं जेको आहे त मूंखे 1-2 जुमो थी वियो, मां तव्हांजे मज़े में नथो अचे जुमो पढ़णु नमाज़ थी, मां छॾे खां न साईं तव्हां अजीबो ग़रीब ॻाल्हि कयो था। मां चयुमि ॻाल्हि इहा आहे त का ॻाल्हि क़ुर जे मुख़ालिफ़ वई, का ॻाल्हि हदीस जे मुख़ालिफ़ कई आहे? हाणे ॾिसो ज़हन इहो ई आहे। मां चयुमि का हिकिड़ी ॻाल्हि बि क़ुर जे मुख़ालिफ़ हुजे जंहिं खे तूं साम्हूं, मां सभु बयान त रिकॉर्ड थियल आहिनि, जंहिं खे तूं पेश करे मूंखे ॿुधायो साईं हे जेकी तुंहिंजी ॻाल्हि आहे न, हे ॻाल्हि मूंखे बहितर न लॻी आहे। मां चयुमि बाक़ी यार ॻाल्हि इहो आहे त जेको फॉल्ट तव्हां में अंदरि घिरियल आहे न, जेको फॉल्ट के माण्हुनि जे अंदरि फाथल आहे न, उन फॉल्ट खे जेकॾहिं को पेशमाम को साईं जेको आहे मुजीब रहमान पेश करे थो न, त पोइ हाणे तव्हांखे साईं मुजीब रहमान खां तवई लॻी आहे। मां अॻु में ॻाल्हि दोहरायमि त कोई शराबी जे बारे में मां बयानु कयां न, यार शराबी जेको आहे न, शराबी जे बारे में हे वईद आई आहे। शराब पीअंदो आहे त उन बंदे जे मथां ख़ुदा जी लानत वसंदी आहे। व्याज को वठंदो आहे त उनजे मथां ख़ुदा जी लानत वसंदी आहे। को बंदो ज़िना कंदो आहे त उनजे मथां ख़ुदा जी लानत वसंदी आहे। त हाणे अहिड़ा बयान साईं शिदत में त करणा आहिनि न, गुनाह खां खार त ॾियणी आहे न, या ईअं चऊं यार शराबी वाह वाह माशा अल्लाह ॾाढो भलो थो कमु करे, तरक़ी ईंदी तोखे माशा अल्लाह माशा अल्लाह। हाणे इहा ॻाल्हि कंदासीं त तव्हां छा था ॿुधायो, छा था चओ त हूअं शदात कोट में 1000 वियाजी, पर साईं मुजीब रहमान जे इन जेको आहे दाद ॾियण ते हाणे पूरो 1 लख बंदो शदात कोट जे अंदरि वियाजी थी वेंदो। गुनाह खां नफ़रत ॾियणी आहे न। हिकिड़ो फॉल्ट जेकॾहिं ॾिसो क़ौम जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो आया न, त अलाह जे नबी ॾिठो क़ौम जे अंदरि फॉल्ट हुयो। कहिड़ो फॉल्ट हुयो? मुशरिक हुया, बुतनि जी पूजा कनि पिया। त फौरी तौर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिएक्शन उन्हनि जे बुतनि जे मथां खयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? हे सभु बातिल आहिनि, हे सभु बातिल आहिनि, इबादत जे लाइ अकेलो अल्लाह आहे। ॾिसो केॾो वॾो उन्हनि खे जेको आहे ख़तरनाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमिलो ॻाल्हायो। हे 313 जेके बि हिते नज़र अचनि था न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हे सभु बातिल आहिनि, इबादत जे लाइक़ु अकेलो अल्लाह आहे। हाणे साईं क़ौम बिगड़जी वई, बिल्कुलु बिगड़जी वई। हाणे इहे ई हुया जेके चवनि पिया त हिन पूरे हिजाज़ मके जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो कोई इख़लाक़ वारो न आहे। नबी जहिड़ो को सचो असांजे शहर में कोई बि न आहे। नबी जहिड़ो को ईमानदार हिन पूरे शहर जे अंदरि कोई न आहे। हे हक़ीक़त में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा औसाफ़ हुया। पर अल्लाह जे नबी जॾहिं फौरी तौर रिएक्शन उन जे माबूदनि ते कयो न, पोइ अची करे चवंदो यार हे कहिड़ी ॻाल्हि आहे, असां जेको आहे हिन नबी खे तस्लीम नथा कयूं। माज़ल असां तव्हांखे सचो जेको आहे तस्लीम नथा कयूं, पहिरियों सचो करे चुका। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ी ॻाल्हि कई जेकी उन्हनि जे दिलि जे मथां हिकिड़ो खंजर लॻण जे बराबरि हुई। छाजे करे त उहो फॉल्ट उन क़ौम जे अंदरि हुयो। छा हुयो साईं? फॉल्ट क़ौम जे अंदरि बिल्कुलु अंदरि घिरियल हुयो। पर हाणे साईं नबी अची करे उन फॉल्ट खे त साफ़ु कंदो न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमु बि इहो ई आहे त क़ौम जे अंदरि जेको फॉल्ट आहे उन फॉल्ट खे क़ौम खां कढणु। त अची करे जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन फॉल्ट खे बयानु कयो त ॿुधायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे तव्हांजे अंदरि फॉल्ट आहे। अची करे मक्का जे अंदरि इर्द गिर्द में उघाड़ा जेको तवाफ़ कंदा हुया, मुशरिक जेको न मुशरिक, उहो अची करे उघाड़ा जेको तवाफ़ कंदा हुआ। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंतहा जहालत आहे। हुननि चयो त हे असांजी वॾी बुज़ुर्गी आहे, हे कांच लाहे करे खमीस लाहे करे हे तवाफ़ कनि, चए हे असांजी ज़बरदस्त इबादत आहे। त अलाह जे नबी फरमायो हे इंतहाई जहालत आहे,
हाणे नबी सल्लल्लाहु उन जी टकर में ॻाल्हि कई साईं, टकर में जॾहिं ॻाल्हि थी न, हे मके वारा सभु जेको आहे बिगड़जी विया, हे दुश्मन थी विया, हे सभु बिगड़जी विया। हाणे कोई बि मूंखे हिते को जमायती दर्स ॾे, कोई मूंखे चए साईं साईं प्यार मोहबत जी ॻाल्हि कंदा कयो, हा साईं जुमिला अहिड़ा कढंदा कयो जीअं माण्हू जेको ठरी पवनि। मां यकीन करे अहिड़ा मां जुमिला ॻाल्हाईंदुमि, माण्हू तव्हां ठरी छा पवंदो, मूंखे यकीन करो हार पाराईंदव, तव्हां हार पाराईंदव। पर यादि रहे त पोइ हक़ीक़त खे बयानु तव्हां कुझु बि न ॿुधंदव, तव्हां हक़ीक़त खे ॿुधी न सघंदव। मां अहिड़ियूं तकरीरूं कयां जेको तव्हां बाज़ जमायती मुंहिंजे हथु चुमण ते अची वञनि, मुंहिंजा हथु चुमनि, अहिड़ियूं मां ॻाल्हियूं कयां मिठियूं मिठियूं। बसि साईं कोई टेंशन न आहे, इस्लाम में कहिड़ी ॻाल्हि आहे, नमाज़ पढ़ी ठीकु आहे, न पढ़ी त इंशाल्लाह सुभाणे पढ़जांइ, रोज़ा न रखी न कोई टेंशन न आहे, अॻिते हली करे रोज़ा रखिजांइ, हज न कई न ठीकु आहे, हाणे 500 मुंहिंजी जेब में विझ, 500 मुंहिंजी जेब में विझ, कोई टेंशन न आहे। जिहाद, हाणे हिते जिहाद जी ॻाल्हि ईंदी, हिते चङा भला साथी लड़ंदा, चवंदुमि जिहाद छॾे ॾे जिहाद खे यार, हे मोला माराईंदा, बम धमाके में असां उॾाईंदा या भला, हे छा आहे। मां इंतिहा अहिड़ियूं ॻाल्हियूं कढनि न, सभु जमायती चवंदा ज़बरदस्त असांजो पेशवा मुजीब रहमान, ऐं जेकॾहिं असुली फॉल्ट ते चऊं, जेकी हक़ीक़त खे बयानु कयूं, चङा भला नाराज़ थींदा, ऐं थिया बि आहिनि मूंखां थिया बि आहिनि। मौलाना मक्की साहिबु जेको हरम जे अंदरि जेको पेशमामा, चाहे हरम जे अंदरि पेशमामा, इंतिहाई उनजी ज़बरदस्त ख़िदमत आहे पाकिस्तान जो, इंतिहाई उनजी वॾी ख़िदमत आहे। जीअं हरम जे अंदरि वेही करे साम्हूं काबो आहे, हे वॾी शहादत अथव, काबे जे साम्हूं वेही करे हिते माण्हुनि खे मसइला ॿुधाया अथई, माण्हुनि खे हदीसूं ॿुधायूं अथई, पूरी ज़िंदगी 70 साल उमिरि तक़रीबन, यार हे का शहादत घटि आहे। हिकिड़ो बंदो 70 साल साम्हूं काबे खे बि ॾिसी ऐं हिते हदीस पढ़ाई, 70 साल उते वेही करे उम्मत जी इस्लाह कराई अथई ऐं उम्मत खे सिधो रस्तो ॿुधायो अथई। उन वटि काफ़ी असांजा पाकिस्तान खां माण्हू वेंदा आहिनि, तमामु वॾा मौलवी वेंदा आहिनि, पर उनजो वास्तो वॾनि वॾनि कंहिं मौलवियुनि सां आहे। जीअं ॾिसो पाकिस्तान जे अंदरि मौलाना तारिक जमील साहिबु, उहो जेकॾहिं वञे थो उन सां ख़ुसूसी मुलाक़ात करे सघे थो, मौलाना फज़लुर रहमान साहिबु वञे उहो उन सां ख़ुसूसी मुलाक़ात करे सघे थो, बाक़ी मां ऐं तव्हां जहिड़ो मुश्किल आहे, छाजे करे असांजी उहा लेवल न आहे, उनजी वॾी ख़िदमत आहे, वॾी क़ुर्बानी आहे, त उन्हनि सां ई उहो ज़्यादा जेको मिलंदा आहिनि। उन वटि हिकिड़ो ईअं को मौलवी साहिबु आयो, अची करे वेठो, असांजी अस्सलामु वालेकुम, वालेकुम सलाम। मौलवी साहिबु ॿुधायो जेसीं मुंहिंजी बि तव्हांजी वॾी ख़िदमत आहे, मुंहिंजी बि वॾी ख़िदमत आहे। मुंहिंजी ख़िदमत इहा आहे त मुंहिंजे इलाइक़े में जिते मां इमाम आहियां, मां तक़रीबन 10-12 साल जेको ख़िदमत कई आहे, मुंहिंजे पूरे इलाइक़े जे अंदरि तमामु जमायती मां इंतिहाई जेको आहे मोहबत कंदा आहिनि, कोई बि मां नाराज़ न आहे, कोई बि मुंहिंजे मुख़ालिफ़ न आहे। ॿारहं बंदि करे छॾियो आहे, 12 बंदि करे छॾियोसि, जो कोई बि मुंहिंजे मुख़ालिफ़ न आहे, सभु मां सां मुतफ़िक़ आहिनि। ऐं अहिड़ी तरह मां 10-12 साल खां वठी करे मां उते जुमा बि पढ़ाईंदो अचां थो ऐं माण्हुनि जी इस्लाह बि कंदो थो अचां। मौलाना मकी साहिबु हुनखे ॾिठो, यार हैरान थी वियो, यार हिकिड़े क़िस्म जो मौलवी साहिबु आहे, अजीबो ग़रीब ॻाल्हि कई आहे। उन ॾिसी करे चए घणा साल ख़िदमत, चए 12-13 साल मां कई आहे। पोइ ॾिसी करे चए पुट तुंहिंजी उमिरि नंढी आहे, पर मूंखे लॻे थो तूं ज़िंदगी में जेको आहे हक़ बयानु कयो ई न हूंदो, चए तूं हक़ बयानु करे अहिड़ी तरह सभु माण्हू तोसां मुतफ़िक़ हुजनि। पोइ ॿुधाईंसि, चए तुंहिंजी जेकी आहे ज़ात आला या ताबईन जी ज़ात आला। चए साईं ताबईन त हुननि साहिबिन खे ॾिठो आहे, का नंढी ॻाल्हि थोरी आहे, असां त साहिबिन खे ॾिठो ई न आहे। चए तुंहिंजी ज़ात वधीक या ताबईन, चए साईं ताबईन जी वधीक आहे बिल्कुलु। चए तूं ॿुधा साहिबिन जी ज़ात वधीक या तुंहिंजी? चए साईं साहिब आहे हाणे केरु, जेके नबी आहे शागिर्द। पोइ फरमाइश भला साहिबिन जी ज़ात वधीक या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी? चइसि हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में त को मिसाल पूरी प्लेनेट अर्थ ते सॼी काइनात जेको आहे भरिजी वञे, पर नबी जे पेर जे हेठां जेको मिटी लॻल आहे उनजे बराबरि केरु थींदो? पोइ ॿुधाईंसि पुट नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का जी सरज़मीन ते आया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान जे अंदरि केतिरी तासीर हुई? छा हिन पूरी काइनात जे अंदरि नबी जे इख़लाक़ खां मथे कंहिंजो इख़लाक़ हुयो? छा नबी जे लहजे खां वधीक कंहिंजो लहजो हुयो?
छा नबी क़ुर ॿुधाए उनजे अंदरि तासीर घटि या तुंहिंजे ज़बान जे अंदरि तासीर वधीक? उनजो साईं असांजा वॾा नंढा अहिड़ी तरह तमामु वॾा साहबा सभु जेको नबी जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरनि जे हेठां क़ुर्बान। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे कोई मिसाल थी नथो सघे। पोइ फरमाईंदो पुट नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी एॾी वॾी आला ज़ात जॾहिं ख़िताब शुरू कयूं हे पूरो मको जेको आहे मुख़ालिफ़ थी वियो। नबी हक़ीक़त खे बयानु कयो ऐं पूरो मको जेको आहे मुख़ालिफ़ थी वियो। तूं केरु थींदो आहे? तूं केरु थींदो? तूं चए थो 12 साल खां वठी करे हिकिड़ो जमाती बि नाराज़ न थियो आहे, या पोइ तूं जेको मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाए करे पब्लिक खे पंहिंजे तरफ़ माइल कयो आहे। तूं हक़ीक़त बयानु कई ई न आई। हक़ीक़त बयानु करे माण्हू तोसां सभु मुतफ़िक़ थींदा ई न। ऐं इहा हक़ीक़त अथव। हक़ीक़त खे सभु माण्हू न आहिनि खणंदा, चंद माण्हू जेको खणंदा आहिनि। क़ुर जी जेको आहे ॻाल्हि खे अहिड़ी तरह हदीस जी ॻाल्हि खे सभु माण्हू मां सां मुतफ़िक़ थियनि, ईअं न थींदो। कुझु काफ़ी जेको आहे साथियुनि जे ज़हन में ॻाल्हि ईंदी, काफ़ियुनि जे ज़हन में ॻाल्हि ईंदी ई न बिल्कुलु। हे हिकिड़ो वॾो मिसाल हुन पेश कयो जे इख़्तिलाफ़ थींदा रहंदा, पर ॾिसो न इख़्तिलाफ़ खे, इन क़ुर खे इन हदीस खे खणी करे हलो, तव्हांजी मदद अलाह ऐं अहिड़ी तरह उन जो रसूल कंदो। अलाह जी तरफ़ां तव्हांजी मदद ईंदी। टेंशन न कयो, पब्लिक खे न लड़ायो त यार हे जेको जमायती साम्हूं जेको साईं वेठो आहे हे मां सां राज़ी थी वञे, अहिड़ी तरह हे बुरोई साहब मां खां राज़ी थी वञे, हे साईं ॿियो बुरोई साहब मां खां राज़ी थी वञे, मां अहिड़ा जेको आहे नरम नरम जुमिला ॻाल्हायां त सर पोइ मां हे मुकमल तक़रीर जेकी आहे न पोइ मां तव्हांजे लाइ पियो कयां, पोइ त मां अलाह ऐं उनजे रसूल लाइ न पियो कयां। हा, पर मूंखे तव्हां मां अॻ में बि ॻाल्हि कई आहे, यकीन कयो मेंबर ते वेठो आहियां, हिन पूरे मजमे मां कंहिंजो बि मूंखे टेंशन न आहे थींदो। तव्हांजो मां टेंशन छो कयां? हिकिड़ी जेकी हक़ीक़त आहे मां उन हक़ीक़त खे बयानु कंदो ईंदुमि, भले जेको साथी मुख़ालिफ़ थियनि त भले थियनि, हक़ीक़त खे बयानु करिणो आहे। ॾिसो माण्हुनि जे अंदरि जेको फॉल्ट शिरक जो फॉल्ट आहे, बिदत जो जेको फॉल्ट आहे, उन फॉल्ट खे कढण जी मां हमेशह कोशिशि इहा ई कई यार इहो फॉल्ट हिन मां निकिरी वञे, हिन मां निकिरी वञे। ऐं सेम इहा ई कोशिशि जेको आहे सलफ़ सालीन जी हुई, इहा ई कोशिशि जेको आहे ताबाइन जी हुई, इहा ई कोशिशि जेको आहे सहाबा जी हुई, ऐं अहिड़ी तरह इहा ई जेको नज़रियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो हुयो। हे तमामु इंसान जेको गुमराही खां बची विया आहिनि ऐं सिधे रस्ते ते हली पवनि। त साईं अहिड़ियूं ॻाल्हियूं जेको आहे न कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॾुखियूं ॻाल्हियूं बि हज़म करणियूं पवंदियूं आहिनि। हाणे ॾुखियूं ॻाल्हियूं छाॾे खां लॻंदियूं? अलाह माफ़ करे जेकॾहिं अगरि मामे गीबत जो फॉल्ट आहे न, मामे गीबत जो फॉल्ट आहे न, कोई बि जेकॾहिं मौलवी साहिबु अगरि गीबत जे बारे में ॻाल्हि कंदो न त इहा ॻाल्हि मूंखे पसंदि न ईंदी। छाजे करे? इहो फॉल्ट मामे समायल आहे, इहा ॻाल्हि मूंखे न वणंदी। जेकॾहिं अगरि कंहिं बि बंदे जे अंदरि शराब जो फॉल्ट आहे, मां ॻाल्हि कंदुमि न, उहो चवंदो यार छॾे यार साईं मूंखे ॾिसी करे शराब जी ॻाल्हि कई आहे, मूंखे ॾिसी करे ॿुधाईंदे हे शराब जेको आहे हे हराम थींदो आहे। अहिड़ी तरह कंहिं बंदे में ज़िना जो फॉल्ट ॿुधाईंदासीं, ज़िना बुरो फेल आहे, ख़राबु फेल आहे, अलाह ताला रोकियो आहे, वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा व असा सबीला। त कंहिं बंदे जे अंदरि इहो फॉल्ट हूंदो, उहो चवंदो यार ॾिस साईं जुमे जे अंदरि डायरेक्ट जेको आहे मां ॾे फोकस करे इहा ॻाल्हि कई अथई, मां कंहिं जे तरफ़ कोई इशारो न ॾींदो आहियां। जेको फॉल्ट आहे उहो फॉल्ट ॿुधाईंदो आहियूं। फॉल्ट खे बुराई खे हमेशह बुराई करे बयानु कबो आहे, गंद खे हमेशह गंद करे बयानु कबो आहे, ताकी माण्हुनि जी उन खां नफ़रत थी ऐं माण्हू उन गुनाह खां बची वञनि। नेकी खे हमेशह फज़ीलत ॾेई करे बयानु कबो आहे, नमाज़ी हमेशह उनखे फज़ीलत सां बयानु कबो, छाजे करे? ताकी माण्हू इन तरह माइल थियनि। तव्हांजे पहिरियों ॾिसो हे सहाबा जी ज़िंदगी हुई, हे सहाबा जो तरीक़ो हुयो। पाणी पुट भरे ॾे। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जे नबी जी पूरी ज़िंदगी इन ख़िदमत जे अंदरि गुज़री आहे। मको जंहिं टाइम फ़तह थियो, हे हिकिड़ो तमामु वॾो मौजूदो हुयो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इब्तिदा में जेकी नंढी जमायत मुसलमाननि जी ऐं मके जे अरबन जेके मुशरिकीन हुया, उन्हनि बि कॾहिं इहो गुमान न कयो त हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नंढी जमायत कंहिं टाइम असांजे मके जे मथां चढ़ाई कंदा ऐं असांजे मके खे जेको आहे फ़तह करे वेंदा। कॾहिं जेको आहे मुशरिकनि जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि बिल्कुलु आई बि न। हुन चयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां बिल्कुलु नंढी तइदाद न करे सघंदा, कॾहिं बि असां सां मुक़ाबिलो न करे सघंदा। पर अलाह जो करणु ईअं थियो त अलाह ताला हिकिड़ो ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि करे ॾेखारियो, जो मका जे अंदरि तमामु काफ़रनि जे रेसन हथ ईअं मथे कयो त असांखे अमान खपे, सॼी मके जी प्रॉपर्टी तव्हांजे हवाले आहे।
हे मको तव्हांजे हवाले, असांखे अमान खपे। हे साईं मको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे अंदरि फतह थियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बीह करे साम्हूं खाना काबे जी चाबी जेको मुशरिकनि खां वसूल कई ऐं फरमायो, अलाह जे नबी फरमायो, अॼोके ॾींहं में ॿुधायो ए मुशरिको, अॼोके ॾींहं में मां तव्हांजी हालति भला छा कंदुमि हाणे? हाणे पावर मिली वियो न, ताक़त हिकिड़ी मिली वई न। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे मां तव्हांजो छा असरु कंदुमि? त तमामु वॾा जेके मुशरिक हुया उन्हनि छा चयो, चए साईं तव्हां पाण बि सखी हुयो, तव्हांजो पीउ बि सखी हुयो, तव्हांजो ॾाॾो बि सखी हुयो, ऐं हमेशह तव्हां नरमी जो मामिलो कयो आहे, तव्हां हुस्न सुलूक जो मामिलो कयो आहे। असांखे यकीन आहे त अॼु जेको आहे तव्हां असांखे हिन मके खां ॿाहिरि धिको ॾेई कढंदव न, असां मिड़े कुंड पासे में वेहंदासीं, पंहिंजे अक़ीदे खे दुरुस्त कंदासीं। अलाह जे नबी फरमायो तव्हां केतिरियूं मां सां जंगियूं कयूं काफ़रनि जो साईं बेशुमार, का बि जेको असां नोट नथा करे सघूं। त अलाह जे नबी फरमायो मां बदिलो वठण ते अचां? चए साईं तव्हां जेको आहे सखी आहियो, सखी जा पुटु आहियो, ऐं माफ़ु करणु जेको आहे तव्हांजे ख़ानदान मां हलंदो अचे थो। अलाह जे नबी फरमायो तमामु काफ़र वञनि, अॼु मां उन्हनि खे माफ़ु करे छॾियुमि। ऐं उते ई जेको काफ़रनि इहो जी ॻाल्हि ॿुधी, उते ई काफ़र जेको आहे 2000 एट ए टाइम उते मुस्लमान थी विया। हे मुशरिक हुया, फौरी तौरु उन्हनि इस्लाम क़बूल कयो। उनखे साईं जंहिंजो इस्लाम उन्हनि क़बूल कयो, हाणे साईं मुस्लमान जी ताक़त अञा वधी वई। मके जे फतह थियण खां बाद में तक़रीबन 2 या 3 महीननि खां बाद में जंग लॻी, जंहिंखे जंग हुनैन चइबो आहे। जंग हुनैन चइबो आहे। हुनैन हिकिड़ो इलाइक़ो आहे, उते हवाज़िन कबीलो, अहिड़ी तरह सकीफ़ कबीलो, हेबक कबीला हुया। बसि बताई इहे मुशरिकनि जे अंदरि, काफ़रनि जे अंदरि कोई बि हाणे न हुयो, सभु जेको मुस्लमान थी विया। मुशरिक हेबक कबीला सिर्फ़ु बची विया, हिकु हवाज़िन कबीलो, ॿियो सकीफ़ कबीलो। उन्हनि जेको आहे उन्हनि जो हाणे तयारी शुरू कयो। उन्हनि पाण में मीटिंग ठाही, कंहिं हवाज़िन कबीले ऐं सकीफ़। उन्हनि चयो त हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल्कुलु बि असांखे न छॾींदा, हाणे बसि तयारी वठो, असां जेको लड़ाई कंदासीं। पोइ उन्हनि मशवरो वरितो, जेको न बनू सकीफ़ कबीले वारनि जेको मशवरो वरितो, यार हाणे मशवरो लड़ाई कीअं कजे। पोइ हुन पंहिंजे 100 साल जे बुज़ुर्ग हिकिड़े माण्हू खे घुरायो ऐं ॿुधाईंदो असांजी तादाद, उन बुज़ुर्ग खे चवंदो असांजी तादाद बिल्कुलु थोरी तादाद आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मजमू हाणे ज़्यादा आहे। छाजे करे त सभु मुस्लमान थी विया आहिनि, हाणे छा कजे भला। उन जो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, मैदान में लहो, मैदान जी जंग जे अंदरि पंहिंजी मायुनि खे बि वठी अचो, पंहिंजे पुटनि खे बि वठी अचो, पंहिंजो माल बि सॼो मैदान जे अंदरि रखो। हुनजो हिन हिकमत, चइनि जी हिकमत इहा आहे, पोइ तव्हांजो ध्यानु न मायुनि जे तरफ़ वेंदो, न पुटनि जे तरफ़ वेंदो, न माल जी तरफ़ वेंदो। तव्हां हिते बीह करे ऐं तलवार हलाईंदव, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। बाक़ी ॿुधाईंदो हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जंग वसूल करणु, खटणु नामुमकिन आहे। ईअं करे वेही रहो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियां कासिद मोकिलियो हुननि जे अंदरि। त ॾिसो त कहिड़ी तयारी में लॻा पिया आहिनि। कासिद मोटी आयो, चए यार रसूल हो पंहिंजे तयारी में लॻा पिया आहिनि। अलाह जे नबी फरमायो इरादो कयो साहबा, तयारी वठो। हाणे साईं 10,000 साहबा, इन मां केरु हुया? मुहाजिरीन हुया, जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीने विया, वरी मदीने खां मोटी अची वरी मके में बीठा। 2,000 इन में अंसारी हुया। अलाह जे नबी 12,000 जो लश्कर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सां गॾु खणी करे, जंहिंजो क़ाइद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात, ऐं पोयां जेको आहे 12,000 जो मजमू हाणे साईं एंट्री कनि पिया हुननि जे अंदरि। हुननि जे अंदरि हे मां वाक़ियो तव्हांखे उन हिकिड़ो शार्ट वाक़ियो मां ॿुधाए छॾियुमि त हिकिड़े साहिबी जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि आई त अॼु खटींदासीं। हे पोयनि 2-3 जुमनि ते मां बयानु कयुमि। हाणे इन ई जंग हुननि जे अंदरि जीअं जो हलणु लॻा, हिकु ॿिनि साहिबनि जे अंदरि ख़्यालु आयो अॼु त जंग क्लियर आहे। अॻ में ऐलान थी वियो, त अॼु जंग क्लियर आहे, अॼु जंग खटींदासीं, अॼु मुस्लमान जी फतह आहे। यानी फौरी तौरु फोकस वियो माल ते, तादाद ते, घोड़नि ते, तलवारुनि ते। हाणे साईं मुस्लमान 12,000, अहिड़ी तरह काफ़र यार कुल 2,000। हा, हे त सफ़ा काफ़रनि जी तादाद कुझु बि न आहे, मुस्लमान जी तादाद हिते वॾी अथव 12,000। हाणे साईं जीअं जो हलिया, सफ़र थींदो रहियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻ में पेशन कोई करे छॾी। अलाह जे नबी फरमायो ए साहब अलाह जी मदद बंदि आहे। छाजे करे अलाह जी मदद बंदि आहे? साहिबनि डिटेल ॿुधाई। असांजी दिलि जे अंदरि हे ख़्यालु आयो आहे, अलाह ताला इन ख़ुदि पसंदीअ खे नापसंदि फरमायो। अलाह ताला फरमायो इहा शइ मूंखे त पसंदि न आहे। तव्हां चओ था साहिबनि जी तादाद ते फतह था कयूं,
तव्हां चओ था अबू बकर सिद्दीक़ असां सां गॾु त पोइ त फ़तह कयूं, तव्हां फरमायो था त हज़रत अली साईं मौजूदु आहे पोइ त फ़तह कयूं। अलाह ताला फरमायो हे बिल्कुलु तव्हांजो ग़लति ज़हन आहे, मां अलाह जी मदद हेठि ईंदा पोइ तव्हां फ़तह कयो। अलाह ताला फरमायो मां इन जेको आहे न इन तव्हांजी ॻाल्हियुनि जे करे तव्हां ख़ुदि पसंदी कई आहे न, अलाह ताला जी मदद सां कुझु टाइम बंदि थी वई। ऐं इन जंग जे अंदरि वॾो जेको आहे मुस्लमाननि खे नुक़सानु पहुतो। जो क़ुर हकीम में अलाह ताला जॾहिं जंग हुननि जो वाक़ियो बयानु कयो न त अलाह ताला फरमायो केतिरनि मौक़नि ते असां तव्हांजी मदद कईसीं। हिन बि तव्हांखे यादि न आहे केतिरनि मौक़नि ते तव्हांजी असां मदद कईसीं। बदर में जेको आहे तव्हांजी असां मदद कईसीं ऐं बाज़ ॿियनि जंगुनि में बि असां मदद कईसीं। बाक़ी हुननि जे ॾींहुं जेकी तव्हांजी दिलि जे अंदरि तव्हांजी नफ़्स जे अंदरि जेके 2-3 साहबा हुआ जंहिंजे दिलि जे अंदरि इहो ख़्यालु आयो त अॼु फ़तह करे ॾेखारींदासीं। ऐं अहिड़ी तरह अलाह ताला फरमायो तव्हांखे अक्सीरत नज़र आई हली करे छा थियो साईं, तमामु साहबा विया जंग जे अंदरि एंट्री थियण खां बावजूदि हो साईं बिल्कुलु तेज़ हुया। अची करे जो उन्हनि तलवार हलाई, अची करे उन्हनि जो तीर हलणु शुरू कया। जेके नवां मुस्लमान 2000 थिया न फ़क़्र मके ते, नवां मुशरिक मुस्लमान थिया न, अची करे इहे साईं 2000 मुस्लमान भॼणु लॻा जंग खे छॾे करे। क़ुर हकीम में अलाह ताला बयानु कयो, अलाह ताला फरमायो कीअं जेको आहे तव्हां पुठी ॾेई करे भॼी वियो, तव्हांखे पंहिंजी कसरत ते नाज़ अची वियो, मां अलाह जी मदद बंदि थी वई। 2000 जेके नवां मुस्लमान थिया न उन्हनि कॾहिं जंग जे अंदरि लथा ई न, हुनजी पहिरीं इहा जंग हुई साईं 2000 जीन जो भॼणु लॻा। अहिड़ी तरह उनखे ॾिसी करे बासाबा ॿिया बि निकिरणु लॻा। सिर्फ़ु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जंग हुनैन ते तमामु साहबा निकिरी विया, तमामु साहबा शहीद थी विया। सिर्फ़ु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां 80 साहबा बाक़ी वञी करे रहिया। केॾी वॾी तादाद आहे। हे अलाह ताला ॿुधायो त शख़्सियत ते मदद ॾींदी आहे, मां अलाह जी मदद ॾींदी आहे पोइ फ़तह कंदा आहियो। हाणे कोई इन जंग जे एॾे मंज़र खे ॾिसी करे कोई हाणे चए साईं याली मदद, इन टाइम त हज़रत अली साईं बि मौजूदु आहे। इन टाइम त हज़रत अली साईं अलाह ताला छा फरमायो, अलाह ताला फरमायो तव्हांजी कसरत ते नज़र अची वई। अलाह ताला फरमायो मां मदद बंदि कई आहे। तमामु साहबा निकिरी विया, जंग खां निकिरी विया। 80 साहबा सिर्फ़ु बाक़ी बता। अहिड़ी तरह पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ॾिसो जॾहिं वज़न अची वेंदो आहे, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सदाक़त ते वॾो दलील आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ न मोटिया, ख़ुदि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़ेद खच्चर ते वेही करे आॾो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाइद थी करे बीठा ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आनन नबी ला कज़िब, मां नबी आहियां जंहिंमें कोई शक न आहे। आनन अब्दुल मुतलिब, मां अब्दुल मुतलिब जो पुटु आहियां। अहिड़ी तरह साहिबनि चयो त सभ खां पहिरियां क़ाइद जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात थी बीठी। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलवार खईं, जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलवार खे ॾिसी करे जंहिंमें जेके 80 साहबा इर्द गिर्द में बीठा हुया, पोइ उन्हनि साहिबनि वॾो आवाज़ु लॻायो या माशरल अंसार, या माशरल मुहाजिरीन। इहो जॾहिं ऐलान कयूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जंग जे अंदरि बीठा आहिनि, काॾे विया हो ए अंसारो ए मुहाजिरीनो। ऐं अहिड़ी तरह जॾहिं साहिबनि इहो आवाज़ु ॿुधो, जेके साहबा निकिरी विया जंग खां ऐं उहे तमामु साहबा मोटी आया, पोइ अलाह ताला फरमायो त असां नबी जी ज़ात जे मथां सुकून खे नाज़िल कयोसीं ऐं पोइ मां अलाह जी मदद आई। हे एतिरो सारो मामिलो छाजे करे थी वियो? इहो इन जे करे थी वियो साहिबनि जे दिलि जे अंदरि अक्सीरत अची वई त अॼु असां यकीन तौर ते फ़तह कंदासीं। अॼु असां वटि माल आहे, असां वटि ताक़त आहे। अलाह ताला ॿुधायो न, मदद मां अलाह जी ईंदी आहे। हाणे कोई हिन ज़माने में ना अक़ल ना समझ एॾे सारे क़ुर खे ॾिसी करे, एॾे सारे वाक़िअनि खे ॿुधी करे पोइ बि चए साईं या अली मदद, हा साईं या अली मदद। यार कोई टेंशन न आहे असांखे। मूंखे ॾिसो कोई माण्हू ईअं चए त यार मथां तव्हांखे हज़रत अली साईं सां अलाए बुग़्ज़ आहे। मां चवंदो जेको हज़रत अली साईं सां बुग़्ज़ रखे थो न, उहो कंहिं क़िस्म जो कोई मुस्लमान आहे ई न, कंहिं क़िस्म जो कोई मुस्लमान आहे ई न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए अली तोसां मुंहिंजी उहा निस्बत आहे जेकी मूसा सां हारून जी हुई। ए अली तूं मुंहिंजे दुनिया में बि भाई, आख़िरत में भाई। ऐं जंहिं अली सां बुग़्ज़ रखियो उन मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बुग़्ज़ रखियो। साईं या अली मदद कयो त पोइ तव्हां आशिक़ तव्हांखे पोइ हज़रत अली साईं जी मोहबत आहे। जेकॾहिं हज़रत अली साईं हिन ज़माने जे अंदरि मौजूदु हुजनि, जेके चवंदा न डंडा हणी उनजो मथो हज़रत अली साईं ख़ुदि जेको आहे फाड़ी आहे।
अल्लाह जी ज़ात खे छॾे करे, अल्लाह खे छॾे करे। कंहिं साहबी त कंहिं मौक़े ते न फरमायो, कंहिं हिकिड़े साहबी बि न फरमायो। हिकिड़ी करे छा जे खां पेश नथा कयो। हिकिड़े कंहिं साहबी न फरमायो। हज़रत अली साईं जॾहिं शहीद थिया, शहादत खां बाद में ॾिसो ज़िंदगी में त सभिनी साहिबनि मदद वरिती, ज़िंदगी में त मां बि कयल आहियां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि मदद हासिलु कई। हे अली अच जेको आहे ख़ैबर जे अंदरि, ज़िंदगी में मदद करणु हासिलु जाइज़ आहे। अचो इन ॻाल्हि ते त हज़रत अली साईं जॾहिं शहीद थी विया ऐं अहिड़ी तरह हज़रत अली साईं खे पंहिंजे रोज़े जे अंदरि लाथऊं। हाणे कहिड़ो साहबी हुयो जंहिं चयो त या अली मदद। इमाम हसन इहा ॻाल्हि छाजे कान कई, इमाम हुसैन छाजे कान कई, हे पुट आहिनि साईं। सभ खां पहिरियों तालीमात पीउ जी केरु खणंदो आहे, हे पुट आहिनि। छाजे करे तव्हांखे ॾिसो ॻाल्हि थोरी ज़हन में अचे थी, मां छाजे करे इहा ॻाल्हि एतिरी दावा सां कयां थो, एतिरी मां दावा सां ॻाल्हि इन करे ॻाल्हि कयां थो त इन ॻाल्हि में मां पंहिंजे में सचो बीठो आहियां। हे बिल्कुलु न थियो आहे, हे उम्मत खे पोइ ते शिरक जेको आहे फैलाए वियो आहे। साईं मदद लाइक़ु जेके हिन पूरी प्लेनेट अर्थ ते अगरि कंहिंखे खार लॻे न, कंहिंखे बाहि लॻे न, उहो साईं बिल्कुलु लॻे, कोई जेको टेंशन न आहे। हिन पूरी काइनात जे अंदरि तव्हां या अली मदद नथा चई सघो, तव्हां या मोहम्मद मदद नथा चई सघो, तव्हां या गौस मदद नथा चई सघो, या कलंदर शहबाज़ मदद नथा चई सघो, तमामु पीरनि खां मदद नथा वठी सघो। छाजे करे नबी इहा तालीम ॾिनी आहे कि हिकिड़े मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई आहे न, मां पूरी ज़िंदगी चवां हा। हे बिल्कुलु ॻाल्हि आहे ई न। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे जेको सम्झ नसीब था फरमाए। साईं ताज़ियत जे वक़्तु दुआ जे लाइ बार बार हथ खया वेंदा आहिनि, छा इहा सुनत खां साबित आहे या न? हे साईं माण्हू को मरी वेंदो आहे, पोइ असां जंहिं बि माण्हू ॾे वेंदा आहियूं न, पोइ इहा असां हुन सां कंदा आहियूं ताज़ियत। उन ताज़ियत में छा थींदो आहे त जेको माण्हू नओं अचे उनजे लाइ दुआ। हे साईं हिकिड़ो माण्हू हले वियो, वरी ॿियो माण्हू आयो दुआ, हे टियों आयो। त हाणे असां जॾहिं वेंदा आहियूं न, असां चवंदा आहियूं हे मालिक वटि को पहिरियों बंदो को मां आहियां। हालांकि मालिक खे ख़बर हूंदी आहे त 1000 नंबर ते साईं मुजीब रहमान आयो आहे। हे बार बार मालिक हीअं हथु खणंदो आहे, वरी रखंदो आहे, वरी ईअं। ॾिसो असां बि वेंदा आहियूं, केतिरो थकी पवंदा आहियूं। हे बार बार दुआ जे लाइ हथु खणणु, हिन जो सबूत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां आहे ई न। ताज़ियत जी माना छा आहे? ताज़ियत जी माना, ताज़ियत जी हक़ीक़त ख़बर अथव? ताज़ियत जी हक़ीक़त इहा आहे त उन अॻिले माण्हू खे तसली ॾियणु, साईं कंहिं क़िस्म जो टेंशन न कर, अल्लाह ताला तोखे इन मुसीबत ते अजुर ॾींदो, हिकु नंबर ते। ॿिए नंबर ते उनखे सबुर जी तलक़ीन करणु। टे नंबर ते उनजी मरूमीन जे लाइ, जेके इंतकाल कयो मैयत, उनजे लाइ मग़फ़िरत जी दुआ करणु। हे ताज़ियत इनखे चइबो आहे। बार बार जेको ॾिसो, हिकु ॿ दफ़ो अगरि कोई खणे थो, कोई टेंशन न आहे। बाक़ी असां वटि ताज़ियत जेके माण्हू अचनि था न, उहो साईं मालिक जेको आहे उहो ग़रीब बेसाह थी था पवनि। उहो न कंहिं कम जा रहंदा, न कंहिं कार जा रहंदा। जेको नओं माण्हू आयो ताज़ियत लाइ हथु, हे बिल्कुलु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां इन जो सबूत आहे ई न। ताज़ियत जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त उन मालिक वटि वञी करे, उन मालिक वटि वञी करे उनखे 3 दुआऊं ॾियो बसि। ज़बान सां ई ॾियो, सिंधी ॿोली में चओ, बुरोइकी में वञी करे उनखे चओ, उर्दू में वञी करे चओ। सभ खां पहिरियां उनखे इहा दुआ ॾियो, यार जेकी तुंहिंजे मथां मुसीबत पहुती आहे न, अल्लाह ताला खां दुआ घुरां थो, इन मुसीबत ते अल्लाह ताला तोखे वॾो अजुर ॾींदो। हिकु दुआ। ॿी दुआ, ॿी इहा त जेको टेंशन कंहिं क़िस्म जो न कर, सभिनी खे दुनिया खां हलणो आहे। असां बि हलिया वेंदासीं, सुभाणे ॿिया बि हलिया वेंदा, अलाए केतिरनि खे मौत अची वियो आहे। मां दुआ थो कयां त अल्लाह ताला तोखे इन वॾे सदमे ते सब्र ॾींदो। हे ॿी दुआ। टीं दुआ, अल्लाह ताला तुंहिंजी मैयत जी मग़फ़िरत अता फ़रमाईंदो। इहा सिंधी जे अंदरि कंहिंखे चओ, अरबी जे अंदरि चओ, अहिड़ी तरह फ़ारसी जे अंदरि चओ, उर्दू जे अंदरि चओ। बाक़ी हे जेको बार बार जेको हथु खणूं था न, बार बार अची करे साईं हिकिड़ो आयो दुआ हथु, वरी ॿियो आयो दुआ हथु, वरी टियों आयो दुआ हथु, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां सबूत न आहे हिन जो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताज़ियत ते विया त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ पढ़ी बसि। उहा दुआ मां तव्हांखे ॿुधायां थो, उहा दुआ सही बुख़ारी, सही मुस्लिम जे अंदरि नोट थियल आहे।
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्न लिल्लाहि मा अख़ज़ व लहू मा आता व कुल्लुन इंदहू बिअजलिम मुसम्मा फस्बिर वहतसिब। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, कंहिं ताज़ियत ते विया न, कंहिंजी ताज़ियत, कंहिं साहिबी जी ताज़ियत ते विया न, उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी करे सिर्फ़ु अल्लाह जे नबी इहो इरशाद फरमायो, इहे कलमा फरमाया। कहिड़ा कलमा मां विराए दोहरायां थो, बसि इन कलमनि खे यादि करे कंहिं ताज़ियत ते वञे न, उते इहे पढ़ो। कहिड़ा कलमा? इन्न लिल्लाहि मा अख़ज़ व लहू मा आता व कुल्लुन इंदहू बिअजलिम मुसम्मा फस्बिर वहतसिब। हे बसि इहो ई काफ़ी आहे, इहो ई जेको आहे मरहूमिन जे लाइ ऐं अहिड़ी तरह तव्हांजे दोस्तनि जे लाइ, माइटनि जे लाइ हे काफ़ी आहे बसि। बाक़ी हे एतिरी सारी लंबो जेको आहे ड्रे करणु, बार बार जेको आहे दुआ घुरणु, जंहिंमें मालिक ई अॻिला बेज़ार थी वञनि। हाणे ॻाल्हि वरी मोटी ईंदी, मां ख़बर आहे वरी ॻाल्हि साईं दुआ खां बि तव्हां रोकियो था, दुआ खां बि रोकियो था। तमामु वॾी उलमा फरमायो त हे बिदत, इनखे दुरुस्त सम्झणु, इनखे सही सम्झणु, लाज़मी सम्झणु, ॿुधो त हे बिदत अमल आहे। हे जेकी मुआशरे जे अंदरि ॻाल्हि जेकी राइज थी वई आहे, हिनखे ज़रूरी सम्झणी बिदत आहे। बसि इहा दुआ ॾियणु त अलाह ताला तोखे जेको आहे इन ते अजुर ॾींदो, अलाह ताला तोखे इन मुसीबत ते सबुरु ॾे। अलाह ताला जेको तुंहिंजो वालिद साहिबु इंतकाल करियो आहे, उन्हनि जी अलाह ताला मग़फ़िरत था फरमाए। त इन दुआ खां वधीक कहिड़ी दुआ खपे? कहिड़ी दुआ? ॾिसो इस्लाम केतिरो आसान आहे, केतिरो इंतिहाई इस्लाम आसान आहे। इस्लाम खे मुश्किल तव्हां बणायो ऐं अहिड़ी तरह मां बणायो आहे। केतिरो असां मुश्किल बणाए छॾियोसीं। त इस्लाम में इहो हुकूमत अगरि जंहिं वटि तव्हां वञो था उनजी चांहि बि न आहे पीअणी, चांहि उन ॾे खणी वञो, असां वञी चांहि बि उनजे गर्दन में जेको फिट थींदासीं, चांहि बि साईं पीआरियो असांखे हाणे। असां त न चवंदा आहियूं, पर उहो पाण जेको ताज़ीम ख़ातिर पीआरींदा आहिनि। पर इन शइ खां बि बचण जी कोशिशि कयो, न पीओ उनजी चांहि। उहो ग़रीब ॿ टेंशन में न, हाणे तव्हांजे लाइ चांहियुनि जा एॾा थर्मास जेको खणंदा वठनि यार, चांहि जा थर्मास नेट उन्हनि जे ज़िम्मे आहिनि न। अबो जॾहिं इंतकाल अलाह माफ़ करे, मरणो त सभिनी खे, अगरि कंहिंजो अबो वियो बि सही न, त पोइ हे जेको तव्हां वेठा हूंदा आहिनि तॾहिं ते हे जेके चांहियूं हलंदियूं आहिनि, जेके शरबत हलंदा आहिनि न, इहे 3 ॾींहं त उनखे ख़बर पवंदी आहे त बिल केतिरो निकितो आहे। असां चवंदा आहियूं का ॿारनि जेको डोनेशन थी आहे, ॿारनि खां फंडिंग थी आहे, हे तमामु माइट खणी ॾींदा वेंदा, हलो साईं बिस्मिल्लाह करे। पर 3 ॾींहं ते अची करे बिल जेको हथ में पकड़ाईंदासीं 3 लख रुपया, हे तॾहिं जो ख़र्चु आयो थी। हाणे उहो चवंदो यार अबो त वियो, अबो 3 लख बि खणी वियो। इस्लाम केतिरो आसानी बयानु कई आहे। बसि दुआ करे इन खां बाद में मार्केट खां शॉर्ट थी वियो, बसि चांहि लाइ न वियो, हुते शरबत लाइ न वियो, को खणी अचनि ताज़ीम खां लाइ, चयो साईं असां न पीअंदासीं। माहौल इहो बणायो, हिकिड़ो दफ़ो न पी त ॿ दफ़ा त अॻिला हो बि बंदि करे छॾींदा बसि। हाणे साईं भत बि हुते खणो, कंहिं ग़रीब वटि वुसत आहे ई न। मूंखे अलाए केतिरनि साथी ॿुधायो साईं, अबो इंतकाल करियो, व्याज ते पैसा खणी करे भत पचायोसीं। माण्हू चवंदा यार हे ॾिसो हे पीउ जो जेको आहे हिनखे सदमो पहुतो ई न आहे, हिन त देगी लाथी ई न आहे। चे इन जेको आहे शर्म खां व्याज ते पैसा खणी करे हे ख़ैरात कई आहे। हाणे ॿुधायो त अॿे खे नेकी मिलंदी या माज़अल्लाह अॿे जी पोइ ते पुटाई थींदी? असां मुआशरे खे ॾुकियो, हे कीअं बणायो? हे 1 नंबर ते मां मेंबर वारो, मां कंदुमि। अड़े पीउ मरी वियो तुंहिंजो, देग पचाई न पचाई? अड़े ज़ालिम तोखे पीउ सां मोहबत न आहे छा भला? हाणे जॾहिं मां इहा ॻाल्हि कंदुमि, इहा ॻाल्हि जेकी तव्हां कंदव, हाणे हो साईं हो मरी वेंदो, हो सफ़ा मरी वेंदो। हो चवंदो साईं पेशवा बि इहा ॻाल्हि कई आहे, पेशवा बि इहा ॻाल्हि कई, देख छॾे खां पचाई थी। त हे बसि सभु कुझु जेको असांजी ॻाल्हियूं अंदरि जेका अची वियूं आहिनि, ख़ुराफ़ात अची वियूं आहिनि। आसानी जो मामिलो, निकाह खे केतिरो मुश्किल असां तव्हां बणायो आहे। हे सभु ॻाल्हियूं ईअं ई जेको आहे फिरंदियूं अचंदियूं। ताज़ियत मुश्किल बणाए छॾीसीं, निकाह खे मुश्किल बणाए छॾियोसीं। हाणे निकाह केतिरो मुश्किल आहे। हाणे तव्हां वटि 10 लख रुपया हुजनि, पोइ पुट निकाह कंदव। 10 लख रुपया खणी करे पोइ छोकिरे जी शादी कराईंदव, पोइ शादी थींदी? न त बिल्कुलु न थींदी। निकाह केतिरो महांगो ऐं ज़िना केतिरी सस्ती। त हाणे नौजवान काॾे मुंहुं हणंदो? नौजवान चवंदो खोपड़ी मुंहिंजी ख़राबु थी आहे छा भला, मुंहिंजो ज़हन कमु नथो करे, या 10 लख कान आया हिन टाइम? पोइ चवंदो ठीकु आहे, वञी करे जनम में पवंदो, वञी करे मुक़ररु कयां थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इंतिहाई बहितरीनु निकाह। हे साहिब ख़बर आहे कहिड़ो आहे? साहिबनि चयो साईं कहिड़ो आहे? अलाह जे नबी फरमाए जंहिंजे अंदरि ख़र्चो बिल्कुलु बारीक हुजे, बिल्कुलु घटि हुजे, बिल्कुलु घटि हुजे। अलाह जे नबी फरमाए इहो बहितरीनु निकाह आहे। मां जंहिं टाइम तव्हांखे ॿुधायो थो, शायदि पोइ तव्हां इन ते अमल कयो। फ़क़ीर तौर ते मां नथो ॿुधायां, मां बसि हिकिड़ो पंहिंजो वाक़ियो थो ॿुधायां। मां जंहिं टाइम शादी कई हुयमि त मां पंहिंजे पैसनि जा 2 जोड़ा बि न वरिता हुया।
मूंखे शादी जा 2 जोड़ा जेको आहे फ़ी सबीलिल्लाह मिलिया, फ़ी सबीलिल्लाह। हिकिड़ो मौलवी साहिबु अल्लाह ताला हुनखे जज़ाए ख़ैर ॾे, बिल्कुलु मूंखे जोड़े जी बि वसियत न हुई, मूंखे 2 जोड़ा वठी ईंदे, चए साईं तव्हां जेको आहे हुन वटि मां पढ़ंदुमि, चए तव्हां वटि हुजनि बसि शादीअ तव्हांजी 2 जोड़ा खणो। त ॾिसो शादी थी वई न, निकाह थी वियो न, या मां चवां त यार 2 जोड़नि मां निकाह कीअं थींदो? अल्हम्दुलिल्लाह निकाह थी वियो, बहितरीनु जेकी ज़िंदगी गुज़रे थी, अल्हम्दुलिल्लाह 3 खनि औलाद बि आहे, हिकिड़ो पुटु आहे, 2 जेको नियाणियूं आहिनि। टाइम बीठो भला कंहिं नौजवान वांगुरु मुंहिंजी बि खोपड़ी फिरे या न साईं, शादी हाल जेको आहे शहदादकोट में खुलियल, इन इहो बुक कराईंदासीं, पोइ साईं तूं बि छड़ो जेको आहे प्याला करे वेंदे। हेॾे सारे ज़माने जे अंदरि केरु इहो थी एतिरे शइ खे केरु जेको अफोर्ड कंदो? निकाह खे इंतिहाई आसान बणायो, आसान बणायो, आसान बणायो, नौजवान जी शादी आसानी सां जेको थी वेंदी। साईं सालगिरह जी शरीयत सालगिरह जी शरीयत हैसियत छा आहे, इन जे बारे में आगाह कयो। हे सालगिरह जेके बि पंहिंजी औलाद जी कंदा आहिनि, इस्लाम जो इन मां कंहिं क़िस्म जो कोई सबूत आहे ई न। इस्लाम कंहिंजी पैदाइश ते या कंहिंजे मरण खे कंहिं क़िस्म जो कोई वैल्यू न ॾींदो आहे। कोई पैदा थियो न, ठीकु आहे पैदा थियो, कोई मरी वियो, ठीकु आहे बसि दफ़न करे छॾियोसि। इस्लाम में ईअं बिल्कुलु न आहे, कोई पैदा थियो हाणे साईं वरी जॾहिं साल मोटी अचे हाणे साईं बर्थडे आहे हिनजी। हे असां चङा भला हिते मुस्लमान ख़बर बि न आहे, मिड़ई कूड़ ते ठोकीनि था साईं इन बर्थडे आहे अॼु। मालिक खे पाण ख़बर न आहे, पोस्ट हलंदी वधे थी, मालिक खे, मालिक घर में सुतो पियो आहे, असां ठगा थी वियो साईं, मुबारक हुजे साईं तुंहिंजी अॼु जेको पैदाइशी तारीख़, मालिक खे ख़बर ई न हूंदी आहे, दोस्त पोइ हलाए छॾींदा आहिनि। हे इस्लाम न आहे, ॻाल्हि यादि कजो, हे इस्लाम न आहे। साल फिरी अचे पुट जी जेको आहे केक कटणु या अहिड़ी तरह नियाणियूं केक कटणु, हे इस्लाम न आहे। सालगिरह इस्लाम खां साबित बिल्कुलु न आहे, यहूद नसारा खां साबित अथव। यहूदियुनि नसारनि खां उन्हनि चयो त यार हे सालगिरह जेको आहे हे हिकिड़ो कमु असां लॉन्च कयूं, अॼु उन मुस्लमान इहो कमु खणी वियो आहे, सालगिरह करणी आहे, हे नियाणी पैदा थी वञे सालगिरह, बास औरतूं बि जेको मजबूर कनि थियूं। असां मुस्लमानूं असां कहिड़े तरीक़े खणूं? असां उन तरीक़े खणूं जेको तरीक़ो इस्लाम जो हुकुम थियो आहे। कंहिं बि साहबी जी सालगिरह अलाह जो कसम ज़िंदगी में बि न थी। जेकॾहिं इहा ॻाल्हि ख़ासियत हुजे हा न त साहबिन ॾिठो त हिन पूरी प्लेनेट अर्थ ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जहिड़ो कोई बि न आहे। त साहबा चवंदा त असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश ते इंतिहाई ख़ुशियूं कंदासीं, ऐं साहबा हे करणु खपनि बि सही आहे, असांखे बि करणु खपनि आहे। छाजे करे? जे नबी जे करे पूरी काइनात में रोशनी अची वई, त साहिबिन चयो इहो कंहिं क़िस्म जो अहकाम को अमल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी खां ॿुधायो ई न आहे। त साईं कहिड़ा कहिड़ा साथी जेको हाणे हिन सालगिरह खां जेको रुजू कंदा, इनशाअल्लाह। मां त ज़िंदगी में न कई आहे, न पंहिंजी कई आहे, न औलादी कई आहे, तव्हां बि न कंदव इनशाअल्लाह। माज़ी में थी वियो, अलाह ताला गुनाह माफ़ु कंदा फ़रमाईंदो, अलाह ताला जज़ाए ख़ैर ॾे तव्हांखे। साईं मस्जिद जे मथां घर तामीरात करणु कीअं आई? मस्जिद जे मथां घर तामीरात करणु ग़लति अमल आहे, नामुनासिब अमल आहे। मस्जिद जेकी तामीर थी आहे इहा 7 ज़मीनुनि खां हेठि बि मस्जिद आहे, बुलंदी ते जेकॾहिं वञे त 7 आसमान खां मथे बि मस्जिद आहे। मस्जिद जे मथां घर बिल्कुलु तामीरात, भले को पेशमा हुजे उन जो बि तामीरात न कयो वेंदो। हा, मस्जिद जे मथां जेकॾहिं को हुजरो हुजे जंहिंजे अंदरि मोज़िन साहिबु जेको आहे रहे, ॿी का रहण जी जॻह बि न हुजे, इमाम आहे मस्जिद जो, उनखे साईं तव्हां बसि मिड़ेई हिते गुज़ारो कंदा कयो, पोइ बि उनखे जेको आहे कमरे जो हुकुम न लॻाइबो, बसि साईं तव्हांजी हिते मिड़ेई गुज़ारो कंदा कयो, ॿियो को जॻह आहे बि न, पोइ बि मोज़िन ऐं पेशमाम उनखे घर जो टाइटल बिल्कुलु न ॾींदा, वरी बि हिनखे हुजरे जो टाइटल ॾींदा या मस्जिद जो टाइटल ॾींदा। बाक़ी मस्जिद जे मथां घर तामीरात करणु हे ग़लति तरीक़ो आहे, नामुनासिब तरीक़ो आहे। छाजे करे त मस्जिद 7 ज़मीनुनि खां हेठि बि एतिरी फज़ीलत वारी आहे, 7 आसमान खां मथे बि इहा फज़ीलत वारी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हे खाना काबा जेको आहे न, खाना काबा आहे न, अलाह जे नबी फरमायो ए साहबा इन खाना काबा जे बिल्कुलु ऐनी सिध ते, बिल्कुलु ऐन सिध ते 7 आसमान ते सेम अहिड़ो हिकिड़ो काबो आहे। बिल्कुलु जेकॾहिं अगरि उनजी माप वरिती वञे, उनजी सिधाई वरिती वञे न, बिल्कुलु इन खाना काबे जे बिल्कुलु साम्हूं ई 7 आसमाननि ते जेको आहे काबो आहे, सेम अहिड़ो ई, जंहिंजो तवाफ़ जेको आहे फ़रिश्ता कंदा आहिनि। जिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया त अहिड़ी तरह इब्राहिम अलैहिस्सलाम खे उते ॾिठऊं। इन हदीस खां बि मालूम थिए थो त
7 ज़मीन हेठि बि मस्जिद आहे ऐं 7 आसमान मथे बि जेको आहे मस्जिद आहे, त मस्जिद जे मथां बिल्कुलु घर तामीरात न कयो वेंदो साईं। साईं कंहिं मस्जिद जी एराज़ी नंढी आहे, उन नंढी एराज़ी खे वॾी एराज़ी सां तब्दील करणु कीअं आहे, छा उहो अमल दुरुस्त आहे? बिल्कुलु नामुनासिब, ग़लति इहो तरीक़ो आहे। ऐं असांजे ॻोठनि जे अंदरि या शहरनि जे अंदरि बाज़ मस्जिदूं नंढियूं हूंदियूं आहिनि। माण्हू साईं चवंदा साईं तव्हांजी मस्जिद 1500 फुट में आहे न, हाणे इहो 1500 फुट मूंखे ॾियो, मां इन जे अंदरि घर थो एड कयां। हाणे 1500 जी जॻह ते 3000 मां साम्हूं तव्हांखे ॾियां थो, छा थो ॾियां? 3000 उते ई थो ॾियां। इनखे तब्दील करणु नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। जेकी मस्जिद हिन प्लेनेट अर्थ ते पइजी वई न, ॻाल्हि ख़तमु साईं। हाणे बसि हाणे इहा क़यामत ताईं मस्जिद रहंदी, इनखे ॿिए कंहिं शइ जे अंदरि कन्वर्ट न कयो वेंदो। ॿी शइ खे मस्जिद जे अंदरि कन्वर्ट कयो वेंदो। जीअं हे सरकारी प्लाट हुयो, इनखे मस्जिद जे अंदरि कन्वर्ट कयो वेंदो। हे ऑफिस आहे, हे त मस्जिद ठहियलु आहे। मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, पर जेकॾहिं हे एरिगेशन जो ऑफिस आहे, कंहिं बि ज़माने जे अंदरि जेकॾहिं असां इनखे ड्राए करे इन ते असां मस्जिद तामीरात करे सघूं था। कंहिं बंदे जो घरु आहे, असां उन ते मस्जिद तामीरात करे सघूं था, उनखे बिल्कुलु ख़तमु करे उन मालिक जी रज़ा सां। यादि रहे जेकी मस्जिद ठहियलु आहे न, उनखे ड्राए करे उते का बि प्रॉपर्टी ॿी जेको न ठाहिणु नामुनासिब ऐं ग़लति तरीक़ो आहे। जीअं साईं अमरोटी जे बारे में मशहूरु कोल न, साईं अमरोटी जे बारे में अंग्रेज़ आया, उन्हनि जो त साईं हे जेकी पूरी नहर आहिनि, नहर हे तव्हांजी मस्जिद खे ख़तमु कंदी। उहो वॾी हिकिड़ी नहर कढनि पिया, जंहिंमें सिंध जा काफ़ी इलाइक़ा आबाद थियनि पिया। अंग्रेज़ साईं हे पूरी जेकी मस्जिद आहे न, हे तव्हांजी मस्जिद बिल्कुलु रहंदी न। हाणे असां हीअं था कयूं, इहा मस्जिद हिते कैंसिल करे असां वॾी हिते शाख खणे कढंदासीं। तव्हांखे इन खां वधीक मस्जिद हेॾे था ठाराए ॾियूं, टेंशन न वठो। त साईं चयो त बिल्कुलु इहो इस्लाम जे ख़िलाफ़ु अमल आहे। इहा मस्जिद हिते ई रहंदी, अंग्रेज़नि जो न रहंदी। साईं फरमायो त बिल्कुलु रहंदी हिते। कीअं मस्जिद अलाह जो घर न रहंदो हिते? अहिड़ी तरह वाक़ियो काफ़ी ॿियो बि हिकिड़ो अचे थो, पर उहो हिन टाइम मां बयानु न कंदुमि। त साईं फरमायो हिते ई जेको मस्जिद तामीरात थींदी। तव्हां भले कहिड़ो बि तरीक़ो इस्तेमालु कयो, अंग्रेज़ बिल्कुलु मजबूर थी करे साईं विच जेको आहे नहर जे अंदरि मस्जिद तामीरात करे ॾेखारियऊं। उहो मस्जिद बिल्कुलु नॉर्मल आहे। मां वियो आहियां विज़िट ते, नमाज़ बि पढ़ी आयो आहियां। 8 बाय 8 फुट जी मस्जिद आहे बसि, या अहिड़ी तरह 8 बाय 10 फुट जे अंदरि मस्जिद आहे। साईं फरमायो त हे इस्लाम खां बिल्कुलु ख़िलाफ़ु अमल आहे। जो हिकिड़े पासे मस्जिद हुजे उनखे उते कैंसिल करे उते ॿी का शइ तामीरात करे ऐं मस्जिद खे ॿिए कंहिं जॻह ते कन्वर्ट कई वञे, हे बिल्कुलु इस्लाम में हराम आहे। अहिड़ी तरह यादि रहे त कंहिं बि साथी जे ॻोठ में मस्जिद नंढी आहे, चवे त इहो टुकड़ो बहितर आहे, इहो मूंखे ॾेई छॾियो, फिलाणो जिरेब थो ॾियां, उनखे चयो त जिरेब तूं खणी छॾ। हे मस्जिद अलाह जो घर कीअं ॾींदासीं? हा तोखे ॾियणो आहे त हिते ई ॾेई छॾ। जेको मस्जिद जे भरिसां जेको प्लाट आहे हिते ई ॾेई छॾ। मस्जिद जी जॻह चेंज करणु बिल्कुलु ग़लति अमल आहे। मस्जिद खे उते ई मस्जिद बणाई वेंदो। साईं कोई मुस्लमान पंहिंजे औलाद जो नालो कंहिं गैर मुस्लिम वारे नाले मां रखे, उहो अमल कीअं आहे? बिल्कुलु साईं ग़लति अमल आहे, नाजाइज़ अमल आहे, हराम अमल आहे। बाज़ औरतुनि जी खोपड़ी ख़राबु थींदी आहे, मुस्लमाननि जी औरतुनि जी। उन छा चवंदा आहिनि, असांजी न्याणियूं इन्हनि जो नालो फिलाणो जेके गैर मुस्लिम आहे न अदाकार, इन जो नालो असां रखंदासीं। बाज़ नौजवान बि उहे चवंदा आहिनि हे जेको फिलाणो अदाकार आहे न, इन जो नालो मां पंहिंजे पुट ते रखंदो। यादि रहे त काफ़रनि जा नाला पंहिंजे औलाद ते रखणु इंतिहाई सख़्तु बुरो अमल आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे, अलाह जे नबी फरमायो औलाद जो नालो बहितरीनु नालो रखो पंहिंजी औलाद जो। ऐं यादि रहे त औलाद जे नाले जो वॾो असरु पवंदो अथव। हे नॉर्मल ॻाल्हि थोरी आहे। नाले जो ज़ात ते वॾो असरु पवंदो आहे। कंहिं बि बंदे जो नालो तव्हां मोहम्मद रखो, हाणे इन मोहम्मद नाले जे करे इन जे मथां वॾो असरात पवंदो। ऐं कंहिं बि बंदे जो नालो अबू जहल रखो, अबू लहब रखो या फिरौन रखो। ॾिसो केतिरा मुस्लमान लाराईंदा आहिनि। केरु मुस्लमान रखंदो इहो? छाजे करे? मुस्लमान चवंदा इन जे मथां ख़ुदा जी लानत किरियल आहे, लानत वसियल आहे। इहो नालो बिल्कुलु असां पंहिंजी औलाद ते न रखंदासीं। त कोशिशि करे एतिरा सारा इस्लामी नाला आहिनि, पंहिंजी औलाद जो उहो नालो रखो जेको सही सनत सां साबित हुजे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं केतिरियूं जेको न्याणियूं आहिनि उन्हनि मां को हिकिड़ो नालो रखी छॾियो। साहिबियुनि जूं केतिरियूं घरवारियूं आहिनि, उन्हनि जे नाले मंझां हिकिड़ो नालो रखी छॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 11 घरवारियूं आहिनि, उन 11 मां को हिकिड़ो नालो रखी छॾियो। त बाक़ी गैर मुस्लिम जा नाला पंहिंजी औलाद ते न रखो, इन जा असरात वॾा बुरा निकिरंदा आहिनि।
हिकु नाले जो असरु रहंदो आहे। अहिड़ी तरह उलमा फरमाईंदा आहिनि त परवेज़ नाले खां बि बचो। परवेज़ नालो काफ़ी माण्हुनि जो हूंदो आहे न, त इन नाले खां बचो। जे इन जा बि इहो रखण बि बिल्कुलु दुरुस्त न आहे। छाजे करे त परवेज़ ईरान जो बादशाह हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में परवेज़ कहिड़ो हुयो? ईरान जो बादशाह हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त मोकिलियो उन जी तरफ़ त मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी वही मुंहिंजे मथां नाज़िल थींदी आहे ऐं तव्हां जेको आहे इस्लाम में पहिरियों ॿुधो, पोइ इस्लाम में दाख़िल थियो, अगरि न थींदव पोइ तव्हां सां क़िताल आहे। त अहिड़ी तरह उन परवेज़, उन नालो हुयो परवेज़ खुसरो, नालो हुयुसि परवेज़ खुसरो। त उन ॾाढो जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़त पेश कयो वियो त को अदब सां खणी वियो ईअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त, त उन बदबख़्त, उन ज़ालिम, उन मलऊन छा कयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़त पंहिंजे पेरनि जे हेठां ठोकाए छॾियईं। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं हिन ॻाल्हि जो इल्मु थियो त अल्लाह जे नबी फरमाए त हिन परवेज़ खुसरे ते ख़ुदा जी लानत ऐं कहर गुज़रंदो। अहिड़ी तरह उनखे बीमारी लॻी, उन परवेज़ खुसरे खे उन टाइम एट ए टाइम बीमारी लॻी। उहा बीमारी उनखे ख़तरनाक लॻी, अहिड़ी बीमारी लॻी जेकी अबरा खे लॻी हुई। परवेज़ खुसरे जो जेको जिस्म जेको आहे उहो छणणु शुरू थी वियो, किरणु शुरू थी वियो, ॿूटियूं हेठि किरंदियूं किरंदियूं वञनि। छाजे करे? नबी जे नाले जी बेअदबी कई ज़ालिम। इन जे करे तमामु उलमा फरमाईंदा परवेज़ नाले खां बचो इंतिहाई। छाजे करे त उहो परवेज़ केरु हुयो? उहो बदवक़्तु हुयो जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़त जेको आहे पंहिंजे पेरनि जे हेठां दॿायो हुयो। ऐं हिन टाइम जेके नालो अगरि कंहिंजो रखियलु आहे न, फरमायो नालो चेंज करे छॾियो। नाले जो वॾो बुरो असरु पवंदो आहे। नाले जो असरु पवंदो, लिबास जो बि पवंदो अथव। लिबास जो बि इंतिहाई असरु पवंदो आहे। जंहिं इलाइक़े में रहो था, जंहिं लिबास खे तव्हां पायो था, उन लिबास जो असरु बि पवंदो आहे। नेक माण्हुनि जे लिबास पाइण में उहा रुहानियत ईंदी आहे। अहिड़ी तरह हिकिड़ो फौश लिबास पाइण में यानी उहो गुनाह जी तरफ़ जेको बंदन खे तरकीब ॾींदा आहिनि। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।